अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेराण में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं तव्हां सभिनी खे, मुंहिंजे ॾिसंदड़नि खे, मुंहिंजे चाहींदड़नि खे ऐं हिन अङण जे महिमाननि खे जुमेतुल मुबारक जूं लख लख वाधायूं हुजनि। अॼु 7 रजबुल मुरजब 1445 हिजरी ऐं बाबरकत महीनो, बाबरकत ॾींहुं ऐं खोड़ सारियूं नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं तव्हां सभिनी सां गॾु मुंहिंजूं, मुंहिंजी टीम जूं ऐं उमेद त तव्हां ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। शहरी इलाइक़नि में थधि जी सूरत हाल जेका आहे उहा थोरी नॉर्मल आहे, पर मैदानी इलाइक़नि में अॼु बि तमामु घणी थधि आहे ऐं कोहीड़ो आहे। ऐं थधि ते ई ॻाल्हाईंदा हलूं त हिन वक़्तु जेके ख़बरूं आयूं आहिनि ताज़ियूं ताज़ियूं 2 मिंट पहिरीं जीअं ई मूंखे हितां क्यू मिलियो त मूं ॾिठमि पिए न्यूज़ त अॼु तक़रीबन राति खां वठी हिन वक़्तु ताईं 37 फ्लाइटूं उहे सिर्फ़ु डोमेस्टिक कैंसिल थी चुकियूं आहिनि। ख़ासि करे KPK में ऐं लाहौर में तमामु घणी धुंध आहे। मोटरवेज़ मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं समूरियूं गाॾियूं उते साइड लाइन ते थियल आहिनि। ट्रेन जेको ऑपरेशन आहे उहो बंदि आहे ऐं फ्लाइट ऑपरेशन त मुकमल तौर ते बंदि आहे। इवन एतिरो त जेके परॾेह मां फ्लाइटूं अचनि पियूं, जेके लाहौर में लैंड थियणियूं हुयूं, उन्हनि खे कराचीअ ते लाथो वियो आहे, पोइ उन्हनि खे अल्टरनेट उन्हनि खे तरीक़े सां लाहौर पंहिंजी मंज़िलनि ॾांहुं उमाड़ियो वेंदो। सो नाज़रीन, ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि, खोड़ तव्हां सां शयूं शेयर करणियूं आहिनि। असां वटि महिमान बि आहिनि ऐं जुमेतुल मुबारक जो महीनो आहे। असां हिन बाबरकत ॾींहं ते ॻाल्हाईंदासीं, रजबुल मुरजब ते ॻाल्हाईंदासीं ऐं अॻियां रमज़ान अचे पियो। रमज़ान जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त रमज़ान कल्ह सऊदी अरब में जेको फल्कियाती माहिरनि आहे उन्हनि ॿुधायो आहे त असां वटि 11 मार्च ते पहिरीं रमज़ानुल मुबारक थियण जो इम्कानु आहे, 11 या 12 मार्च, पर हुननि जो वधीक जेको फोकस हुओ 11 मार्च ते हुयो ऐं 11 या 12 अप्रैल ते ईद उल फितर थींदी। ऐं उन्हनि ॿुधायो त फल्कियाती माहिरनि चयो आहे त हाणे असां मतिलबु त वॾे अरसे खां पोइ सियारे में जेको आहे छा चवंदा आहिनि रोज़ा रखणु वञूं पिया। 2030 ताईं जेको आहे उहो सियारो हूंदो, 2030 या 32 ताईं सियारे में असां रोज़ा रखंदासीं ऐं रोज़े जो जेको ॾींहुं हूंदो उहो 12 कलाकनि ताईं 12 कलाकनि जो रोज़ो थींदो। सो इहे आहिनि ऐं पंहिंजो ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं तव्हां चवंदा त जीअं मुंहिंजी आदत आहे त अचण सां ई मां तव्हांखे हिकिड़ी थधि जी मौसम ॾींदो आहियां, ॿियो गर्मी जी मौसम ॾींदी आहे। गर्मी मतिलबु त उहा इलेक्शन जी सूरत हाल आहे। इलेक्शन में सभिनी खां पहिरीं ऐं ताज़ी जेका ख़बर हिन वक़्तु आई आहे उहा तव्हां ॾिठो हूंदो त 2 ॾींहंनि खां वठी पाक ऐं ईरान जा जेके लाॻापा आहिनि उन ते मामला हलिया पिए, छिकताइण वारी सूरत हाल आहे ॿिन्ही मुल्कनि जे विच में, एम्बेसीज़ जे विच में। ऐं उनखां पोइ हिकिड़ो सुवालु जनम वरितो त हीअ सॼी जेका छिकताइण आहे उन में चूंडूं थींदियूं या न थींदियूं। उन हवाले सां अॼु वज़ीर आज़म जेको आहे उहो इजलास तलब कयो आहे, क़ौमी सलामती कमेटी जो बि इजलास तलब कयो आहे, उनखां अलावा काबीना जो बि इजलास तलब कयो आहे। काबीना जे इजलास मंझंदि जो 2 बजे आहे। क़ौमी सलामती कमेटी जो जेको इजलास आहे उहो हींअर शायदि कुझु देरि में शुरू थी वञे। ऐं इहे पंहिंजो जेके असांजा घरू वज़ीर आहिनि, वफ़ाक़ी घरू वज़ीर आज़म जो परॾेह हुआ, उहे पंहिंजो दौरो मुख़्तसिर करे जिन खे 25 जनवरी ते वापसि अचिणो हो उहे राति देरि सां वतन वापसि पहुची चुका आहिनि ऐं अॼु उहे अहम इजलास थियणा आहिनि। पर इन इजलास खां पहिरीं हिन वक़्तु जेका उथंदे ई सुबुह साण ख़बर आई आहे उहा इलेक्शन कमीशन जी ख़बर आई आहे त पाक ईरान छिकताइण जे बावजूदि चूंडूं पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ ई थींदियूं। 8 फेबरवरी ते असां चूंडनि जा इंतिज़ाम मुकमल करे छॾिया आहिनि ऐं समूरियूं जेके असांजूं जेके आहिनि लवाज़मात आहिनि, जेके बि इंतिज़ाम आहिनि, ज़रूरतूं आहिनि, घुर्जूं आहिनि, उहे सभु पूरियूं आहिनि। ब्लड पेपर्स जी बि तयारी आख़िरी मरहले में दाख़िल आहे। सो इलेक्शन कमीशन जीअं ई पंहिंजे ऑफिस में अची वेठी त सुबुह जो 9 बजे पूरे जेको उन्हनि इहा प्रेस रिलीज़ कढी ऐं पंहिंजो बयानु कढियो। उनखां अलावा समूरनि आरोज़ खे सूबाई जेके उन्हनि जा इलेक्शन कमिशनर आहिनि उन्हनि सभिनी खे लेटर लिखी छॾियो आहे त तव्हां परेशान न थियो, पंहिंजो कमु पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ जारी रखो। उनखां अलावा पाण इलेक्शन ते ई ॻाल्हाईंदा हलूं त वॾे अरसे खां पोइ मतिलबु जीअं ई चूंड मुहिम शुरू थी आहे त शींहुं ॿाहिरि निकितो, मतिलबु त नवाज़ शरीफ़ जे लाइ जंहिंजे लाइ ॻाल्हियूं कयूं पियूं हुयूं त उहो आयो आहे ऐं उनखे वज़ीर आज़म पिया ठाहिनि ऐं मुख़्तलिफ़ डील्स थियूं आहिनि। पर उनखां पोइ नेठ हू ॿाहिरि निकितो आहे कल्ह। पर कल्ह ॿाहिरि निकिरण खां पोइ न एतिरो को ख़ासि मतिलबु त जीअं शींहुं धाड़ींदो आहे, मतिलबु त उहो जेको हुनजो टेग आहे चूंड मुहिम वारो शींहुं जेको हुनजो आहे उहो उन धाड़ियो न, कुझु तरीक़ा ॻाल्हि ॿोल कई, 2 मिंट ॻाल्हायो ऐं बसि इहो ई चयो। उन उहे ई साॻियूं मयारियूं पुराणियूं ॾिनियूं त जेकॾहिं 5 जज मूंखे फारिग न कनि हा त अॼु हिन मुल्क में को बि माण्हू, हिकु माण्हू बि बेरोज़गार न हुजे हा ऐं मुल्की मईशत अलाए किथे हुजे हा। सो उहे वधीक अहिड़ी का ॻाल्हि हुननि न कई ऐं मतिलबु त सफ़ा ईअं जीअं हूंदा न एतिरो जोश ऐं वलवलो उन्हनि में, उनजी तक़रीर में, उन्हनि जी शख़्सियत में, उन्हनि जे मिज़ाज में एतिरो नज़र न आयो। हाफ़िज़ाबाद में उन्हनि जो जलसो हुयो। उनखां अलावा बिलावल भुट्टो हिकिड़ी अहम ॻाल्हि कई आहे कल्ह उन्हनि जे नौशेरो में, मेहड़ में, दादू में, उनखां अलावा कराची मां उन्हनि जूं ख़बरूं आयूं हुयूं
त बिलावल भुट्टे चयो आहे त असां इलेक्शन जे मरहले खां पोइ उन्हनि जी त पहिरीं उमेदु इहा ई आहे त मूंखे जेको आहे लाहौर में बि खटे वेंदुसि, पंजाब में जेके सीटूं उन्हनि में खटे वेंदुसि, उन खां पोइ जेके सिंध वारनि खे चयो आहे त उन्हनि खे तव्हां मूंखे खटरायो त जीअं मां वज़ीर आज़म थियां ई पोइ हुननि जेको मंशूर पेश कयो आहे नौजवाननि जे लाइ, घरनि जे लाइ, उहो जेको 3-4 ॾींहंनि खां जो मंशूर हू पंहिंजी तकरीरुनि में उन ज़िक्र कंदा रहनि था। पर हुननि चयो आहे त जेकॾहिं असां खटे आयासीं त पोइ असां आज़ादु उमेदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहींदासीं। इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे। तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं PTI जे बानी इमरान ख़ान जो जॾहिं हुकूमत किराई पे वई त जेके वज़ीर उन्हनि जे ख़िलाफ़ु वोट जिन ॾिनो पे, हॉर्स ट्रेडिंग इन खे चवंदा आहिनि, इहो हिकिड़ी टर्म यूज़ थींदी आहे। उन में ईअं थींदो आहे त माण्हुनि खे जेको आहे मैनेज ऐं तव्हां जेके चूंडियल माण्हू हूंदा आहिनि, जेके क़ौमी असेंबली जा मेंबर हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे तरफ़ माइल कयो वेंदो आहे, उन्हनि खे वोट वरितो वेंदो आहे त असां हाणे हिन जे ख़िलाफ़ु जेका पंहिंजो कॉन्फ्रेंस लाहियूं था, मतिलबु अदम एतमादी जी असां जेका रिथ पेश कयूं था उन में असांजो साथ ॾियो। उन में हर माण्हू जेको आहे उहो हर कंहिंजे नज़रिए जी उनजो बिल्कुलु उनजे न हूंदो आहे ऐं उनजो क़ाइल न हूंदो आहे। पोइ उन में मुख़्तलिफ़ शयूं हलंदियूं आहिनि ऐं ख़ासि करे उन में पैसो वधीक हलंदो आहे। तव्हां ज़ाहिरा उहो ॾिठो हूंदो माज़ी में। सो इलेक्शन खां पोइ हिकु तरफ़ इहो मतिलबु त आहे त न रुॻो ॾिसूं त हुकूमत कहिड़े पासे कंहिंजी थी ठहे। ज़ाहिरा हाणे हिकिड़ी पार्टी त माइनस थी वई आहे, हाणे रुॻो ॿिनि पार्टियुनि में आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो आहे ऐं मुक़ाबिलो बि मतिलबु त एतिरो को कांटे जो कोन्हे को, मतिलबु त ॿई मतिलबु वेठा आहिनि त बसि ठीकु आहे, या त असांखे मिलंदी या हुनखे मिलंदी। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे जो मतिलबु त को दिलचस्प नतीजा साम्हूं अची वेंदा आहिनि। त उन्हनि चयो त असां आज़ादु उमेदवारनि सां गॾिजी पंहिंजी हुकूमत ठाहींदासीं। अहिड़ी रीति बदीन जी जेका सियासत हुई, बदीन में जेको इलेक्शन जो जेको मामिलो हुयो उहो सफ़ा ईअं ठप पियल हुयो। मतिलबु त उते का चार्मिंग कोन हुई, उते को मुक़ाबिलो कोन हुयो। कैंडिडेट्स त उते बीठल आहिनि पर उहो मुक़ाबिलो कोन हो जेको मतिलबु त हमेशह मतिलबु गुज़िरियल 20-25 सालनि जी तारीख़ में उते थींदो आयो आहे। त उहो कल्ह हिकिड़ो ट्विस्ट पैदा थी वियो आहे उते, मतिलबु त जेको आहे माहौल गरम थी वियो आहे। उहो इन सूरत में त डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जा फार्म बहाल थी विया आहिनि। डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा इन 223 ते बीठल आहिनि ऐं पंहिंजो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा PS 71 ते 70, 71, 72 उन्हनि चूंड फार्म जमा थियल, पर 71 ते शायदि हू मतिलबु त पंहिंजो उन्हनि जो मतिलबु हू उन तां चूंड वठंदा ऐं अॼु हू वापसि बदीन पहुचनि पिया, पंहिंजो केस खटे तमामु वॾियूं तयारियूं कयूं वियूं आहिनि उते। ऐं अॼु खां पोइ बदीन जी सियासत मां तव्हांखे ख़बरूं ईंदियूं। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो जेको मिज़ाज आहे ऐं उनजो जेको जज़्बाती तक़रीरूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधण में ईंदियूं। ऐं उते जीअं असां गुज़िरियल मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में इलेक्शन्स, मेरहान TV जो जेको इलेक्शन सेल आहे उन में बि असां ज़िक्र कंदा आहियूं, सुबुह मेरहान में बि ज़िक्र कंदा आया आहियूं त चूंडुनि जे हवाले सां जेके सिंध में मतिलबु त अंदरि ट्रेड्स या अंदरि मतिलबु त उन में त परेशान कंदड़ जेके ज़िला आहिनि उन्हनि में सांगड़ जो बि असां ज़िक्र कयोसीं, शिकारपुर जो बि ज़िक्र कयोसीं, ऐं इहो जेको कच्चे वारो पासो आहे कशमोर कंदकोट जो बि ज़िक्र कयोसीं। हाणे जेको आहे इहो मामिलो बदीन बि मतिलबु उन रेडार में मतिलबु उन में ज़िलनि में शामिलु थी वियो आहे। अहिड़ी रीति सीनियर सियासतदान ऐं अॻूणो MP रही चुको आहे, अॻूणो वज़ीर रही चुको आहे यार मोहम्मद रिंद, बलोचिस्तान सां हुननि जो तालुक़ु आहे ऐं तमामु वॾी मतिलबु त ज़ाहिर हुनजो सियासी कदकाठ आहे ऐं हमेशह हू हूंदा आहिनि हुन में, असेंबली में बि हूंदा आहिनि। उन्हनि कल्ह जमियत उलमा इस्लाम जे हक़ में हथु खणी छॾियो आहे। त इहा हिकिड़ी छिरकाईंदड़ ख़बर हुई त एॾो वॾो माण्हू ऐं हथु खणी छॾे। ऐं असुलु मामिलो छा आहे? असुलु मामिलो त अञा ताईं ख़बर न पइजी सघी आहे, पर हुननि चयो त मुंहिंजे लाइ चूंड जेको आहे उहो मरहलो ऐं जेके मुंहिंजे चूंडनि में बीहणु उहो मूंखे मुश्किल बणायो वियो हुयो ऐं मुंहिंजी ज़िंदगी मुश्किल बणाई वई ऐं आउं चाहियां थो त हिन मुल्क में जमहूरियत हुजे ऐं जमहूरियत जी बका लाइ मूं JUI जे हक़ में हथु खयो आहे। त हिकिड़ी इहा ख़बर बि ज़ाहिरा मतिलबु त माण्हुनि खे हैरान कंदड़ हुई। अहिड़ी रीति पाण हलूं पंहिंजो सिंध हाई कोर्ट। त सिंध हाई कोर्ट में कल्ह जस्टिस नदीम अख्तर हिकिड़ा रिमार्क्स ॾिना आहिनि त हीअ जेको बिल बोर्ड्स तव्हां ॾिसंदा आहियो, वॾा साइन बोर्ड लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि ते इन्हनि जी हिन सूबे में पाबंदी आहे त इहे न आणो, छाकाणि जो किरी पवंदा आहिनि, माज़ीअ में तमामु वॾा नुक़सान थिया आहिनि। त उन्हनि चयो आहे त जेकॾहिं कंहिं बि उमेदवार जो मूं फोटू बिल बोर्ड ते ॾिठो या साइन बोर्ड ते ॾिठो त उनजे ख़िलाफ़ु मां FIR दाख़िल कंदुसि ऐं FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मतिलबु कोर्ट सॻोरी जेको ऑर्डर जारी कयो आहे त बिल बोर्ड्स जेके इहे हणनि पिया उमेदवार उन्हनि ते FIRूं दाख़िल कयो। सो अहिड़ी रीति तमामु घणियूं ख़बरूं आहिनि, खोड़ ख़बरूं आहिनि। तव्हां सां मूंखे अञा ज़िक्र करिणो आहे इलेक्शन जी सूरत हाल त थुले लेखे इहा ई हुई। सो असां अॼु मतिलबु जुमतुल मुबारक जो महीनो आहे, असां तव्हांखे बाबरकत ॻाल्हियूं बि ॿुधाईंदासीं ऐं असां गॾु ख़ूबसूरत महिमान बि मौजूदु आहिनि ऐं पंहिंजो तव्हांखे नातू शरीफ़, मौलूद शरीफ़, नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा मासूम सभु ॿार आहिनि पर हुनजो आवाज़ु माशाल्लाह ख़ूबसूरत आहे। सो असां
तव्हां केॾांहुं बि न वञिजो, असां ब्रेक खां पोइ अचूं था, पोइ महिमाननि ॾाढा हलंदासीं, हुन सां कचहरी कंदासीं, तव्हांखे ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। सो केॾांहुं बि न वञिजो, हथनि में चांहि जो कोप खणो ऐं पाण ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं था, अचूं था, हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेराण। नाज़रीन, सुबह मेराण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं जुमेतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं ज़ाहिर हुन जूं तव्हां तयारियूं करणु शुरू कंदा हींअर ई खोड़ तव्हांखे कम बि करणा हूंदा ऐं हाफ डे आहे। फैमिलीज़ जो बि जुमे ॾींहुं घणे भाङे ईअं हूंदो आहे, मुंहिंजे घर में बि हूंदो आहे त जुमे ॾींहुं असां लंच ते सभु फैमिलीज़ गॾु थींदियूं आहिनि, हिकिड़ो मोहबतुनि जो रिश्तो हूंदो आहे, कचहरियूं थींदियूं आहिनि ऐं तमामु घणियूं मतिलबु मज़ो बि जाम ईंदो आहे। फैमिली जॾहिं जॉइंट सिस्टम में मिलंदा आहिनि ऐं सभु कुझु कंदा, हर को पंहिंजे पंहिंजे कम सां हूंदो आहे पूरो हफ़्तो, त पोइ वरी या त जुमे ते या आचर ते मुलाक़ात थींदी आहे। ऐं ॿियूं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाए वञा त अॼु पाकिस्तान क्रिकेट में जी चौथी मैच थी रही आहे, उहा बिल्कुलु हिन वक़्त खां बिल्कुलु कलाक खां पोइ शुरू थींदी। 11 बजे जो टाइम, 11:15 जो टाइम आहे ऐं टीम में हिकु ई तब्दीली कई अथऊं ऐं गुज़िरियल जेकॾहिं पाण कारकर्दगी ॾिसूं वर्ल्ड कप, वरी पोइ ऑस्ट्रेलिया दौरो, वरी हिन वक़्तु न्यूज़ीलैंड में बि गुज़िरियल 3 मैचूं हाराए चुका आहिनि, वर्ल्ड कप में बि का ख़ासि कारकर्दगी कोन्हे, ऑस्ट्रेलिया में बि सीरीज़ हाराए चुका आहिनि। सो अॼु ॾिसूं था त क्रिकेट जो कहिड़ो नतीजो अचे थो। बाबरकत ॾींहुं आहे, असां त दुआ ई करे सघूं था। ऐं क्रिकेट सां गॾु हिकिड़ी ॿी तव्हांखे उहा बि ॻाल्हि ॿुधाए छॾियां त पाकिस्तानी क्रिकेट टीम जा जेके हेड कोच आहिनि, बैटिंग कोच आहिनि, इहे मिकी ऑर्थर वारा, ब्राउन ब्रेड वारा ऐं बॉलिंग कोच आहिनि, इहे सभु टोटल जो टोटल उन्हनि कल्ह इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं हिननि खे नेशनल क्रिकेट अकेडमी में बि हिननि खे ट्रेनिंग ॾियणी, हुननि जा मुआदा हुआ, उहे सभु अमरान हथ ॿधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खां मोकिलाए वरितो आहे। ऐं न रुॻो इहो पहिरियों दफ़ो हुननि कयो आहे, पर 2-3 दफ़ा हिननि खे रखियो वियो आहे ऐं 2-3 दफ़ा इहे घणे भाङे नाकामी विया आहिनि। सो इन करे असांजा जेके सीनियर क्रिकेटर आहिनि उहे इहो ई चवंदा आहिनि त महिरबानी करे तव्हां पाकिस्तानी कोचिस खे, पाकिस्तानी सीनियर रांदीगरनि खे रखो त घटि में घटि हिक ॿिए जी साइंस खे सम्झी सघनि। इहे क्रिकेट जा मामला आहिनि ऐं जेके एक्सपर्ट आहिनि उहे इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झंदा हूंदा ऐं उन्हनि खे घणो तजुर्बो हूंदो ऐं हू पाण कुझु घणो मूंसां ॻाल्हाइणु चाहींदा हूंदा, छाकाणि जो इहो इन मामलनि में थोरा जज़्बात बि तमामु घणा हूंदा आहिनि। सो पाण वक़्तु विञाइण जे बदिरां ऐं पाण हलूं था पंहिंजे महिमाननि न ऐं ख़ूबसूरत महिमान आहिनि, ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदा ऐं मूंखे मतिलबु इंतज़ारु आहे त हीअ जेके नंढड़ा असांजे 2 स्टार्स आया आहिनि, लिटिल स्टार्स, उहे छा था ॿुधाइनि। ऐं जीअं असांजो प्रोग्राम शुरू थियो पियो त उन्हनि नातूं पढ़ियूं पिए, हिते मौलूद पढ़िया पिए, एॾो मतिलबु अंदर खे रूह खे राहत पई मिली, त मां तव्हांखे छा ॿुधायां। तव्हां सां बि मां अंदरि ऐं रूह जी राहत मां तव्हां सां शेयर कंदुमि। सभिनी खां पहिरियों महिमान असांजो मौलाना इमरान जलबाणी साहिबु, पाण इंजीनियर आहिनि, प्रोफेसर रहिया आहिनि ऐं इलेक्शन में बि गुज़िरियल जेका चूंडूं थियूं उन्हनि में पाण कैंडिडेट्स रहिया आहिनि। नौशर फ़िरोज़ सां हुननि जो तालुक़ु आहे, ज़मीनदारी बि कनि था। असां तव्हांखे सुबुह मेराण में भलीकार चऊं था, मुंहिंजी टीम जे तरफ़ां तव्हांखे भलीकार हिन अङण ते। इमरान साहिबु कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अलाह जे करमान ऐं अवां सभिनी जी महिरबानी ऐं हिन मंच जे तवसुस सां, प्लेटफॉर्म जे तवसुस सां मां सामाईन नाज़रीन खे सलाम अर्ज़ु कयां पियो। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे बि असां भलीकार चऊं था ऐं मूंसां गॾु 2 नंढड़ा जेके लिटिल स्टार्स आहिनि ऐं माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु अथनि, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी। ॿिन्ही जी उमिरि 13 साल आहे ऐं ॿिन्ही जो तालुक़ु ॿई जाड़ा भाइर आहिनि पाण में ऐं ख़ूबसूरत आवाज़ु आहे हिननि जो। ऐं मोहम्मद सखी ऐं मोहम्मद अली, तव्हांखे बि असां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मां तव्हांखे जुमेतुल मुबारक जूं मुबारकूं ॾियां थो ऐं पंहिंजो रजबुल मुरजब मुबारकूं ॾियां थो। इमरान साईं, तव्हां खां सभिनी खां पहिरीं असां चऊं था त को ख़ूबसूरत का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जुमेतुल मुबारक जे हवाले सां, को सुहिणा सुखन हुजनि जो जेके ईअं दिलि ते तरी अचनि, मुंहिंजी भई मुंहिंजे नाज़रीन जी दिलि ते बि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा, अम्मा बाद। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे जुमे जे ॾींहुं पैदा फ़रमायो, हिन काइनात खे जुमे जे ॾींहुं पैदा फ़रमायो। जुमे जे ॾींहुं ई क़यामत बर्पा थींदी ऐं जुमो उहो बाबरकत ॾींहुं आहे जंहिंमें अहिड़ी हिकिड़ी साह आहे, असांजे नबी साईं फ़रमायो अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें कंहिं मुस्लमान जी रद दुआ नाहे थींदी। वाह। त जुमे जूं बेतहाशा फ़ज़ीलतूं आहिनि ऐं ॾींहंनि जो सरदार आहे। बिल्कुलु। ऐं रजबुल मुरजब जी ॻाल्हि आहे त असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त रजब जेको आहे उहो अलाह जो महीनो आहे, सुभान अल्लाह। शाबान मुंहिंजो महीनो आहे, नबी साईं फ़रमायो, ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। सुभान अल्लाह। रजब जो महीनो अलाह जी कुर्बत जो महीनो आहे
ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं रजब ईंदा हुआ, महीनो ईंदो हो त फरमाईंदा हुआ अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। ए अल्लाह असांखे रजब ऐं शाबान में बरकतूं अता फ़रमा ऐं रमज़ान में असांखे आसानी फ़रमा, असांखे उन ते पहुचा। इन इद्दत शुहूर इंदल्लाह इसना अशर शहरन, अलाह ताला साल में 12 महीना ठाहिया जॾहिं खां ज़मीन आसमान जी तख़लीक़ आहे। उन में अरबातो, उन में 4 अहिड़ा महीना आहिनि जेके हुरमत वारा आहिनि, फज़ीलत वारा आहिनि। उन में हिकिड़ो रजब आहे, ॿियो ज़िलक़ाद आहे, ज़िलहज आहे, ॿियो मुहर्रम आहे। त रजब महीने जी बाबरकत महीने जो हज़रत अली जी विलादत बि हिन महीने में आहे। ऐं असांजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा जेका अलाह जी ज़ियारत कई ऐं सैर कयो, उहो बि हिन बाबरकत महीने में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं तव्हां सां ॻाल्हियुनि जो कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं नाज़रीन, टीवी स्क्रीन ते तव्हांखे नंबर नज़र अचे पियो, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, पंहिंजूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं असां सां शेयर करे सघो था। ऐं हिन वक़्तु मां हलंदुमि नंढड़नि नंढड़नि प्यारनि प्यारनि ऐं ख़ूबसूरत आवाज़ रखंदड़ ख़ूबसूरत मासूम मासूम जेके मुंहिंजा महिमान आहिनि, उन्हनि मोहम्मद सखी ऐं मोहम्मद अली, तव्हां मूंखे शुरू में छा था ॿुधायो? माइक खणो। असां इमाम इमदाद लिगारी जी नात ॿुधाईंदासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एक खत में रसूल मौला कुल, एक खत में रसूल मौला कुल, हाज़ुर जो बीठा आयूं, जो कुछ बे आयूं, जहिड़ा बे आयूं, सरकार अवां जायूं, जो
सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत नंढनि जो आवाज़ु आहे। ऐं तव्हां कीअं इहा शाइरी कीअं यादि कंदा आहियो तव्हां? माइक में ॿुधायो। असांखे असांजा अबू ई ट्रेन कंदा आहिनि या असांजा साईं बि असांखे ट्रेन कंदा आहिनि। माशाल्लाह तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 8th क्लास में। ॿई 8 में गॾु आहियो? जी। वाह वाह। कहिड़े स्कूल में? गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल शेपर्स टाउन। माशाल्लाह ॾाढो सुठो स्कूल आहे जो लोअर सेकेंडरी आहे। पहिरियां असां जैकबाद में रहंदा हुआसीं, उतां जो बि ॾाढो सुठो हूंदो हुयो। सूमरा मोहल्ला स्कूल हूंदो हुयो। उतां जो हेडमास्टर सर गुलाम सरवर हूंदो हुयो ऐं हितां जो सर शहज़ाद शमीर चांडियो आहे। क्लास टीचर असांजो सर यासिर आहे। वाह वाह। ऐं इंचार्ज अथनि मिस नौशीन आहे। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। मतिलबु सभु टीचर्स तव्हां सां प्यार कंदा आहिनि? जी। अच्छा स्कूल में तव्हां कहिड़ी कहिड़ी एक्टिविटीज़ में हिसो वठंदा आहियो? जी माशाल्लाह कल्चर डे हर मतिलबु त असांजो जेको बि हूंदो आहे फंक्शन हर शइ जो थींदो आहे। हर डे जो कोई बि ख़ासि डे हूंदो आहे हुनजो थींदो आहे फंक्शन त असां उते असांखां सॉन्ग्स बि चवराईंदा आहिनि। सर वारा मोहबत कंदा आहिनि। हेडमास्टर सर शहज़ाद शमीर चांडियो तमामु माना सुठो आहे जो पंहिंजे ख़र्चे ते ई फंक्शन्स कराईंदो आहे। ते असांखां सॉन्ग्स बि चवराईंदा आहिनि, पाण ॾींदा आहिनि असांखे चवण लाइ। ऐं ॿियूं कहिड़ियुनि एक्टिविटीज़ में ॿियनि कहिड़ियुनि शयुनि में तव्हां हिसो वठंदा आहियो? मसला नातूं मौलूद सॉन्ग्स ऐं ॿियूं जेके एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि उते मसला रांदियूं थियनि थियूं जी जी या तकरीर थिए थी, उन्हनि में बि तव्हां हिसो वठंदा आहियो? जी जी स्पीच में बि माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट पोजीशन खणंदा आहियूं हर शइ में। वाह वाह। जो असां विया सूबाई लेवल ते बि पाकिस्तान लेवल ते बि फर्स्ट पोजीशन खणी आया आहियूं PTV ते। अच्छा वाह वाह। उनमें छा में तव्हां पहिरीं पोजीशन हासिल कई? कहिड़ो मुक़ाबिलो हुयो? नात कॉम्पिटिशन हुआ। नात कॉम्पिटिशन हुई। उन असांजे साईं जिन खां असां त जाॾे बि वेंदा आहियूं असांखे असांजो साईं पास करे छॾींदो आहे, फर्स्ट पोजीशन हासिल कराईंदो आहे। सही ज़बरदस्त ज़बरदस्त। असां ईंदासीं पोइ उहा नात असां तव्हां खां ॿुधंदासीं जेको जंहिंमें तव्हां फर्स्ट पोजीशन हासिल कईसीं। ठीकु आहे। साईं इमरान जलबाणी साहब मौलाना साहब पहिरियों सुवालु मुंहिंजो इहो आहे त हीउ जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे हर को मतिलबु त ख़ुदिगर्ज़ी ॾांहुं पियो वञे। हर को चए थो त बसि ठीकु आहे असांजी दुनिया ईअं लॻा अरे लोगो तुम्हारा क्या मेरे जानू मेरा ख़ुदा जाने। ऐं उनखां पोइ जेकी समाज में जेका भञिड़ा थिए पई उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उनजा असुलु कारण ऐं उनजा असुलु सबबु छा आहिनि? जी असल में त जेको अव्हां फरमायो त हर को पंहिंजे लाइ नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे ऐं पंहिंजे लाइ सोचे रहियो आहे। अलाह ताला असांखे जेको दुनिया में पैदा फरमायो असां जवाबु ॾियूं अकाउंटेबल आहियूं सही अलाह जी ज़ात जा। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं असांखां हर शइ जो सुवालु पुछियो ईंदो। वमई आमल मिसकाल ज़रतन ख़ैरन यरा वमई आमल मिसकाल ज़रतन शरन यरा। जंहिं कंहिं ख़ैर जो ज़रो बि कयो हूंदो उनखे ॾेखारियो वेंदो, जंहिं शर कयो हूंदो बदी कई हूंदी उहो बि उनखे ॾेखारियो वेंदो। बिल्कुलु। पर जेकॾहिं अॼुकल्ह जा उलमा जेके दीन हक़ ते आहिनि ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कनि था त हू चवनि था मौलाना डिॼाए थो। त ॻाल्हि इहा आहे त हू चवनि था मैं जानू मेरा ख़ुदा जाने। ईअं न आहे साईं। असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तव्हां हर को पंहिंजे रिआया जे मथां जेको बि आहे हाकिम आहे त उनखे उनजी रिआया जे बारे में पुछियो ईंदो। जॾहिं पीउ आहे त उनजे औलाद जे लाइ पुछियो ईंदो। कबीले जो सरदार आहे त उनजे ॻोठ जे बारे में उन मामलात जे बारे में पुछियो वेंदो। त हर कंहिंजे मथां हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे। सिर्फ़ु ईअं न आहे एहतिसाब आहे। असां हितां जी अदालत खां हितां जी कोर्ट कचहरी खां त लारायूं था पर हिकिड़ी अदालत उहा बि आहे जेका अलाह जे हुज़ूर लॻंदी ऐं उन में पेश थियणो आहे। त अव्हां ॻाल्हि सही पिया कयो त हर को पंहिंजी सोचे पियो पर हिन उम्मत खे अलाह फज़ीलत ॾिनी आहे ऐं अलाह फरमायो उख़रिजत लिन्नास। हीअ उम्मत जेका आहे उहा सॼे आलम जे इंसान जे लाइ निकिती आहे। तामुरून बिल मारूफ़ तनहोन अनिल मुनकर। हिन उम्मत जी फज़ीलत इहा आहे त हू चङाई जी ॻाल्हि कंदी आहे ऐं बुराई खां रोकींदी आहे। इन जे करे अलाह ताला हिन खे ॿियनि उम्मतुनि तां फज़ीलत बख़्शी। बिल्कुलु बिल्कुलु। मां हिकिड़े शॉर्ट कमर्शियल में खां वापसि अची मां तव्हांखां कारण पुछंदुमि त अॼुकल्ह जेके मेन जेके रीज़न्स आहिनि इन नफ़्सा नफ़्सी दौर जा
अदम बर्दाश्त जा उहे कहिड़ा आहिनि। ऐं इन खां पहिरीं जीअं नाज़रीन असां तव्हां कल्ह ज़िक्र कयोसीं, टपाल मेज़बान जेको आहे सिंधी पहिरियों नंबर चांहि आहे, सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान आहे। ऐं टपाल मेज़बान जो अनोखो रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो, केॾांहुं बि न वञिजो, पंहिंजो उथो ऐं टपाल मेज़बान जी चांहि ठाहियो। असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेराण। नाज़रीन, सुबह मेराण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां बि चांहि जो कोप तव्हांजे हथ में असांखे बि चांहि मिली वई आहे। असांजी हिकु टीम आहे, असां तमामु घणो ख़्यालु कंदी आहे। ऐं सुबुह सुबुह साण जेसि ताईं चांहि चुस्कियूं न फरंदे दिमाग़ु कमु न कंदो आहे। असां हर माण्हू तक़रीबन ईअं ई हूंदो आहे मौलाना साहिबु, जेसि ताईं चांहि न मिले तेसि ताईं पोइ दिमाग़ जूं जेके खुलिया आहिनि उहे खुलंदा न आहिनि। सिंधी जी कहावत आहे, चांहि चकोरी जेतिरी पी ओतिरी थोरी। बिल्कुलु। पाण ब्रेक खां वञण खां पहिरीं मौलाना साहिबु ॻाल्हि कईसीं पई त हीउ जेको अदम बर्दाश्त आहे, माण्हुनि मां सब्र हलियो वियो आहे, बर्दाश्त हली वई आहे, उनजो वॾे में वॾो रीज़न ऐं पाण चऊं त उनजा सबब कहिड़ा आहिनि? उनजो मेन काज़ त मुंहिंजे ख़्याल में अख़लाक़ियात खे ॿुधायो न पियो वञे, बयानु न पियो कयो वञे। असां टेलीविज़न ते ॾिसूं था त मुख़्तलिफ़ प्रोग्राम त कया पिया वञनि, ड्रामा त कया पिया वञनि, पर पहिरियां ज़माने में अख़लाक़ियात ते ड्रामा हूंदा हुआ। हाणे उहे या कचहरियूं हूंदियूं हुयूं, असां उन अख़लाक़ियात खे बयानु ई नाहे कयो त अदम बर्दाश्त आहे। त ॾिसो, हीउ प्लेटफॉर्म अवां जो जेको आहे ज़रूरु दुनिया ॾिसे पई, बिल्कुलु, त उहे ई हासिलु कंदा जेको असां ॻाल्हाईंदासीं। घर में माहौल मां बि वॾनि खां नंढो ॿारु तरबियत थो हासिलु करे। पहिरियां प्यारु मुहबत हुई, नंढा वॾनि खे ॾिसंदा हुआ। हाणे घर घर में भाउ भाउ सां राज़ी न आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं ॾिसो था परायनि जी त ॿी ॻाल्हि आहे, नंढियूं नंढियुनि ॻाल्हियुनि ते। उनजो ॿियो रीज़न आहे त ख़्वाहिशात वधी वियूं आहिनि। बिल्कुलु, डिजिटलाइज़ दौरु थी वियो आहे। केरु कंहिंखे लग्जरी गाॾी ॾिसे पियो, वॾो मोबाइल ॾिसे पियो, वॾो घरु ॾिसे पियो, त उन जे लाइ सही ग़लति खे न पियो ॾिसे, जाइज़ नाजाइज़ खे न पियो ॾिसे, हलाल हराम न पियो सम्झे। उहा उन्हनि जी ॿारनि जी ख़्वाहिश, पंहिंजी ख़्वाहिश या घर वारनि जी पूरी करण जे लाइ पोइ अहिड़ा क़िस्म जा क़दम खणनि था जंहिंमें माशरे में बिगाड़ अचे थो। पोइ या दस्तो गिरेबा वारी नौबत अचे थी, हथापाई वारी नौबत अचे थी। जॾहिं त ख़्वाहिशूं, असांजे हज़रत अली रज़ी अलाह अन्हो करमुल्लाह वजहो जो हिकिड़ो फ़रमान आहे, इन मां अक्शा अलैकुम इसनतैन, मूंखे अव्हां ते ॿिनि शयुनि जो वॾो ख़ौफ़ आहे। तूल अल अमल वत्तिबाल हवा, हिकिड़ी वॾियूं उमेदियूं ऐं ॿियो ख़्वाहिश जी पैरवी। बिल्कुलु। फ इन तूल अल अमल युनसिल आख़िरा, जेके उमेदूं लॻाए वेठा हूंदा आहिनि उहे आख़िरत खे विसारे छॾींदा आहिनि। वत्तिबाल हवा या सुदो अनिल हक़, ऐं जेको ख़्वाहिश जो ग़ुलाम हूंदो आहे उहो हक़ ॻाल्हि खे ठुकराईंदो आहे। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। व इन दुनिया इर्तहलत मुदबिरतन, हज़रत अली फरमायो त मां ॾिसां पियो दुनिया तव्हांखे पुठी पई ॾेखारे। वल आख़िरत मुक़बिलतन, ऐं का आख़िरत वेझो पई थिए। भले कुल वाहिदतन मिनहुमा बनून, ऐं इन्हनि ॿिन्ही जा पुट आहिनि, के दुनिया जा पुट के आख़िरत जा। फ़कूनू अबनाल आख़िरा, त मां तव्हांखे नसीहत थो कयां त आख़िरत जा पुट थिजो। वला तकूनू अबना दुनिया, दुनिया जा पुट न थिजो। फ़ इन अलैकुमुल यौम अमलुन वला हिसाब व इन गदन हिसाब न वला अमल, छो जो अव्हां वटि अॼु अमल जो ॾींहुं आहे ऐं हिसाब वठण वारो ख़ामोश आहे। हाणे सुभाणे तव्हां खां हिसाब वठियो वेंदो ऐं अमल जी मोहलत न हूंदी। त हीउ जेको बिगाड़ बि आहे उहो वॾियूं उमेदूं, वॾियूं ख़्वाहिशूं, उन जे करे बि आहे। सही। अच्छा, हिकिड़ो जेको सुवालु मुंहिंजे सदाईं हिन में ज़हन में हर वक़्तु गूंजंदो रहंदो आहे, ऐं इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त तव्हां आया आहियो इलाही ॾींहंनि खां पोइ कंहिं मज़हबी आलिम सां मुंहिंजी मुलाक़ात थिए पई। ॾिसंदो रहंदो आहियां हीउ जेको समाज में जेको बिगाड़ आहे, अदम बर्दाश्त आहे, केतिरा ई सबब आहिनि। मां तव्हांखां सवालु कयां थो, हिकिड़ो दोस्त असां कॉल ते मौजूदु आहे, असांजो नाज़रीन मां को माण्हू जेको असां मोहबत करे थो। अस्सलाम वालेकुम, सुबह मेरान में तव्हांखे भलीकार, केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हाइनि? वालेकुम सलाम, असीं लाड़काना खां ज़ीशान अहमद जरवार पिया ॻाल्हायूं। ज़ीशान भाउ, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी हा अल्हम्दुलिल्लाह। किथां खां ॾिसो पिया? लाड़काने खां। अच्छा, तव्हांखे प्रोग्राम कीअं पियो लॻे? असांजा मौलाना साहिबु असां वटि महिमान आहिनि, को सवालु हुजे त प्लीज़ कयो।
प्रोग्राम असांखे तमामु बहितरीनु लॻो, ॾाढो वणियो असांखे। असां नात ॿुधण पिया चाहियूं नंढड़नि खां। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी बिल्कुलु बिल्कुलु असां नात ॿुधंदासीं ऐं छा चवंदा आहिनि असां तव्हांखे ॿुधायूं था। तव्हांजी वॾी महिरबानी अदा लाड़काणे खां दोस्तनि असांखे जॉइन कयो ऐं नाज़रीन तव्हां बि शामिलु थी सघो था। कॉल्स त तमामु घणियूं आहिनि, मूंखे हिते आवाज़ु ईंदो रहे थो त उहा कॉल आहे पोइ डिस्कनेक्ट बि थी वञे थी। सो कॉलुनि जो सिलसिलो बि जारी रहंदो, तव्हां प्लीज़ कंटिन्यू कयो। त मुंहिंजो सुवालु इहो हुयो त जंहिं वक़्तु बि मां इहे शयूं ॾिसां थो त मतिलबु त बर्दाश्त बि न आहे, मतिलबु त नफ़्सा नफ़्सी आहे, ख़ुदिगर्ज़ी आहे, पोइ मां चवंदो आहियां त हीअ असांजो जेको हिकिड़ो हेॾो सारो मतिलबु त प्लेटफॉर्म आहे, हेॾा सारा पंहिंजा असांजा मज़हबी आलिम आहिनि, मज़हबी अॻुवान आहिनि, मज़हबी जमायतूं आहिनि, उहो पंहिंजो किरदारु किथे पियो अदा कनि, उहे छा पिया कनि? ॾिसो इस्लाह त ज़ाहिर हितां ई अचणी आहे न। इन जो जवाबु इहो आहे त जेका आउं अर्ज़ु कयो, अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयती। हर कंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे त हू चङी ॻाल्हि करे। जी हा, सिर्फ़ु हिकिड़े आलिम दीन जो या मौलाना जो इहो कमु न आहे, पर ईअं बि न आहे त हर को एतिरी ॼाण रखे थो। हुननि जे मथां थोरो अलाह ताला ज़िमेदारी वधीक रखी आहे, हू ॼाणनि पिया, इल्मु रखनि पिया, त उन जे लाइ ज़रूरी आहे त उहे दीन जी प्रचार कनि ऐं दीन खे सही सिमत में जोड़ण जे लाइ। अॼुकल्ह त फ़िरका वारियत आहे साईं, अलाह माफ़ु करे, असां सभु मुस्लमान आहियूं। सही ॻाल्हि, असांखे नबी, असांखे अलाह ताला, असांखे क़ुर जेको इंट्रोडक्शन असांजो कराई आहे, उहा असांजी आइडेंटिटी उहा मुस्लिम आहे। कंहिं मज़हब फ़िरके सां असांखे नाहे जोड़ियो वियो, सही ॻाल्हि आहे। त असां मुस्लमान थी रहूं। ऐं अलाह ताला असांखे फ़रमायो इन्नमल मुमिनून अल इख़्वा, तव्हां सभु ईमान वारा भाइर आहियो। सुभान अल्लाह। हा, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त हर मुस्लमान ॿिए मुस्लमान जो छा आहे, भाइर भाउ आहे, बिल्कुलु। हा, त उहो छा कंदो, न उनखे ज़ुबान जी तकलीफ़ ॾींदो, न उनखे हथ जी तकलीफ़ ॾींदो, ऐं न वरी पंहिंजे अमल सां का तकलीफ़। साईं ॾिसो न, ज़ुबान उहो आलो आहे जंहिंजे करे ग़लति इस्तेमालु जे करे ई तव्हां हथ जी नौबत ईंदी आहे। ॻाल्हियुनि जो सिलसिलो पाण जारी रखंदा, वापसि हिते ई अचूं था। असां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम ऐं वेलकम टू सुबह मेहरान। साईं वालेकुम सलाम। साईं मां नाथन शाह जो आसुली त हैदराबाद में रहां थो, बोर्ड में आयो हुउसि। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांजो नालो ॿीहर ॿुधाइजो। नज़ीर अहमद बुरड़ो। नज़ीर अहमद बुरड़ो साहब, खेरपुर नाथन शाह सां तव्हांजो तालुक़ु आहे ऐं तव्हां हैदराबाद में रहो था। कीअं पिया ॾिसो असांजो प्रोग्राम ऐं असांजे प्रोग्राम में छा प्रोग्राम तव्हांजो लाइव प्रोग्राम रोज़ ॾिसंदो आहियां ऐं मां माना सम्झो त जीअं मवाली हुजे माण्हू चांहि जो, ईअं मां तव्हांजे प्रोग्राम जो मवाली आहियां। ऐं असां तव्हां जहिड़े नाज़रीन जा मवाली आहियूं, त तव्हां असांखे ॾिसो ऐं असांखे जेको आहे दाद ॾियो, असांजी महिनतुनि खे तव्हां साराहियो, त अञा असां में वधीक जेको आहे महिनत करण जी ऐं जेको जुस्तजू जी जेको आहे न एनर्जी अचे। साईं मूंखे ॿ सुवाल तव्हां करणा आहिनि। जी ज़रूरु। हिकिड़ो त जेका असांजी छोकिरी अचे थी मुंहिंजी ताहिरा जोयो, इब्राहिम जोए जी छा थिए? या त उनजे जेके कुटुंब मां आहिनि, उनजी फैमिली मां आहिनि ताहिरा जोयो साहिबा, ऐं उन्हनि जी तमामु वेझी फैमिली मेंबर आहे। जी जी सर जी, इहो तव्हां खां पुछणो हो। ऐं ॿियो जेको मौलवी साहिबु ॻाल्हाए थो पियो इमरान ख़ान, इहो भिरिया जो आहे, रेस दरिया ख़ान जलबाणी जो आहे, पुट कंहिंजो आहे? हाजी नज़र मोहम्मद जलबाणी। ॿीहर ॿुधाइजो। हाजी नज़र मोहम्मद जलबाणी। हाजी नज़र मोहम्मद जलबाणी साहिब जा शहज़ादा आहिनि। साईं ॻोठ कहिड़ो अथव? दरिया ख़ान जलबाणी, रेस दरिया ख़ान ॻोठ जलबाणी। हा साईं तव्हांजा रेस जलाबाणी। हा, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो ऐं ईअं ई तव्हां ॾिसंदा रहो, ईअं ई मोहबतूं असां सां शेयर कंदा रहो। मौलाना साहिबु तव्हां ॻाल्हि कई पे त मतिलबु त हिकिड़ा तव्हां ॿुधाया त अलाह साईं चवे छा पियो, ऐं सिर्फ़ु मौलवियुनि जो ई किरदारु न आहे ऐं मौलाना हज़रात जो बि किरदारु न आहे, हर माण्हूअ जो किरदारु आहे त उहो इस्लाह करे। बिल्कुलु हर माण्हू जे मथां इहो फ़रीज़ो आहे। जी हा। ऐं असांखे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़त्म नबूअत जे तुफ़ैल जी हा, हीअ असांखे पैगाम मिलियो त सभु नी जे मथां फ़रीज़ो आहे त ख़ैर जी ॻाल्हि कनि, बुराई खां रोकनि, पर कंहिंजे मथां ज़िमेदारी घणी आहे, जेके अहले इल्म आहिनि जी हा, उन्हनि जो माशरे में किरदारु नुमाया हुजे, बिल्कुलु उहे पंहिंजा अहिड़ा माशाल्लाह उन्हनि जी पर्सनैलिटी हुजे या उहे सिंबल हुजनि, आइडियल शख़्सियत बि उहा हुजे जो उनखे ॾिसी
जीअं आउं मौलाना तारिक जमील साहब खे ॾिसी बिल्कुलु इल्मु हासिलु कयो बिल्कुलु बिल्कुलु ऐं मुंहिंजे लाइ आइडियल शख़्सियत मुंहिंजो मौलाना तारिक जमील साहब उहो हो। घणनि जो ई आइडियल शख़्सियत आहे, घणनि ज़िंदगियुनि खे हुननि संवारियो आहे। जी। पाण मौलाना साहब ते ॻाल्हायूं था, इन खां पहिरीं पाण नंढड़नि ॾे हलूं था। ऐं नंढड़ा तव्हां असांखे हाणे छा ॿुधाईंदव? हाणे असां साईं रखियल साईं जी साईं रखियल साईं जी शाइरी। जो बोल ॿुधाईंदासीं। वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। कर हमला हुस्न हुजूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया, थी ज़ाहिर इश्क ज़हूर आया, थी ज़ाहिर इश्क ज़हूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया, हुस्न ते दे दिया फौजा चढ़िया, चौतरफे कर हल्के खड़िया, चौतरफे कर हल्के खड़िया, नाल जिस्म दे लाशक लड़िया, नाल जिस्म दे लाशक लड़िया, विच मोहब्बत दे मखमूर आया, विच मोहब्बत दे मखमूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया, विच दुरूनी जाती पावन, खुश खोराक खुदी को खावन, खुश खोराक खुदी को खावन, दम दम नाल इसम जगावन, दम दम नाल इसम जगावन, यो नूरों आला नूर आया, यो नूरों आला नूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया, सिर रखियल दे बाबिर हादी, बेशक बलदी नावत लहदी, बेशक बलदी नावत लहदी, गैरंदर दा कड साफ सड़ेंदी, गैरंदर दा कड साफ सड़ेंदी, समझते ही हो सूर आया, समझते ही हो सूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया, थी ज़ाहिर इश्क ज़हूर आया, थी ज़ाहिर इश्क ज़हूर आया, कर हमला हुस्न हुजूर आया। अल्लाह सुभान अल्लाह, माशाल्लाह, ॾाढी ख़ूबसूरत। नाज़रीन, किराम न वञिजो, ऐं इलाही ॻाल्हियूं करणियूं आहिनि, मूं वटि बि इलाही शयूं लिखियूं पियूं आहिनि जेके तव्हां सां शेयर करणियूं आहिनि। सो पाण जल्दी वापसि अचूं था, न्यूज़ ब्रेक आहे, ऐं मेरान टीवी ते तव्हां ख़बरूं ॿुधो, सुबुह सुबुह जो मुल्क में छा पियो थिए, ॿियूं कहिड़ियूं ख़बरूं आहिनि, ऐं हिन पंहिंजे सिंध में छा पियो थिए। सो जल्दी असां वापसि अचूं था, हलूं था न्यूज़ ब्रेक ॾांहुं, ॾिसंदा रहो सुबह मेरान। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं जुमतुल मुबारक जूं तव्हांखे हिकु भेरो ॿीहर मुबारकूं हुजनि, बाबरकत ॾींहं जूं। कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां, ऐं मां मुबारक जी ॻाल्हि आई त कल्ह ज़रई यूनिवर्सिटी टनोजाम में कॉन्वोकेशन थियो आहे, ऐं 811 शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं मां सभिनी खे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे दिलि जी गहराइनि सां पंहिंजे नाज़रीन जे तरफ़ां उन्हनि खे मुबारकूं ॾियां थो। ऐं ज़रई यूनिवर्सिटी वॾे अरसे खां पोइ पंहिंजे हिन हिकिड़े ख़ूबसूरत रंग में नज़र आई आहे। कॉन्वोकेशन थियो आहे, उते कल्ह बहारूं ई बहारूं हुयूं,
मुबारकुनि जो सिलसिलो हुयो, उन्हनि जे वालिदेन खे मुबारकूं हुजनि। ॿी ॻाल्हि जेका जीअं पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माहौल जी ॻाल्हि कंदो आहियां, छाकाणि जो कोहीड़ो हले पियो, माहौलियाती गदिलाण बि असां वटि तमामु घणी वधी वई आहे। त कल्ह बल्कि अॼु जेका हिन वक़्तु सुबुह जेका रिपोर्ट आई आहे, हफ़्तेवार रिपोर्ट आई आहे, अॼु लाहौर जेको आहे दुनिया में जेके गदिला तरीन शहर आहिनि, गदिला तरीन, उन्हनि में लाहौर अॼु चोथे नंबर ते आयो आहे। लास्ट वीक कराची फर्स्ट नंबर ते अची वियो। अॼु कराची जो हुननि अञा इंडिकेट न कयो आहे, पर लाहौर जो हुननि सुबुह साण ॿुधायो आहे मौसमियाती माहिरनि जेका उहा हफ़्तेवार रिपोर्ट कढंदा आहिनि, ऐं उहा न रुगो पाकिस्तान जी पर वर्ल्ड वाइड जेका रिपोर्ट हूंदी आहे उहा। सो आलमी जेका रिपोर्ट निकिती आहे उन में लाहौर चोथे नंबर ते आहे माहौलियाती गदिलाण में। ऐं उन सां गॾु ई हिकिड़ी इहा ॿी ख़बर इहा आहे त कल्ह चीन जो जेको सफ़ीर आहे ऐं उहो जेको आहे मिलियो आहे पाकिस्तान जे जेको माहौलियाती माहिरनि सां, ऐं उन्हनि चयो आहे त जेको लाहौर में गदिलाण आहे तमामु घणो दूंहों आहे, ऐं उन में जेको गदिलाण जे करे जेके बीमारियूं थियनि थियूं उन में जो सभिनी खां वॾे में वॾो जेको कारण आहे उन्हनि जेका रिसर्च ॾिनी आहे त भारत में, छाकाणि जो उते वेझो आहे वाघा बॉर्डर ऐं जेके ॿिया जेके एरिया आहिनि उते वेझा आहिनि, त उतां जो जेको कूल प्लांट आहे उन मां जेका गदिलाण जेका दूंहों जेको निकिरे थो, ऐं माहौल में जेके उनजे जेके ज़रा आहिनि उहे तमामु घणो इफेक्ट पिया कनि। सो चीनी काउंसिल जनरल उन सॼी रिपोर्ट ॾिनी आहे, उन्हनि खे चयो आहे त महिरबानी करे तव्हां हिन जो को अल्टरनेट ॻोल्हियो, तव्हां हिन जो को हल ॻोल्हियो, त असां हिन में पंहिंजो हिसो विझूं था, ऐं जेकॾहिं न त पोइ अञा वधीक नुक़सानु थींदो। इन माहौलियाती गदिलाण जे करे हिन वक़्तु पंजाब में तमामु घणी जेको आहे छा चवंदा आहिनि उहो ॿारनि में बीमारियूं आहिनि, ख़ासि करे नमूनिया। गुज़िरियल हफ़्ते में मतिलबु पाण 5 ॾींहंनि जी ॻाल्हि कयूं त कल्ह जेका रिपोर्ट आई आहे उन में 63 ॿार फोत थी विया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नमूनिया जे करे। ऐं हिन वक़्तु ताईं मतिलबु पंजाब जे सॼे सूबे में वज़ीर तालीम जेको गुज़िरियल हफ़्ते ऐलान कयो हो त उते ॿारनि खे चयो वियो आहे त तव्हां स्कूल न अचो, ॿारनि जूं टाइमिंग्स घटायूं वियूं आहिनि। वालिदेन खे इहा हिदायत कई वई आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿार में ॾिसो था उनखे बुखार आहे, खंघि आहे, उन में सुस्ती जिस्म में तव्हां महसूसु कयो था त महिरबानी करे उनखे स्कूल ई न मोकिलियो। सो उन पासे तमामु घणी इहा मतिलबु त तकलीफ़ ॾींदड़ सूरत हाल आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी गदिलाण जे करे, माहौलियाती गदिलाण जे करे। सो तव्हांखे बि गुज़ारिश इहा ई आहे त पंहिंजे आसे पासे में सफ़ाई रखो, कचिरो जिते तव्हां ॾिसो था उनखे खणाए छॾियो, या पाण ई उनखे जेको आहे कचिरे कुंडी में उछलाए अचो, जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े में कचिरे कुंडी लॻल आहे सो उनखे बि तव्हां खणायो। ज़ाहिर सफ़ाई जा इदारा बि मौजूदु आहिनि। असां गॾु कॉल ते बि हिकिड़ो दोस्त आयो आहे। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सुबह मेहरान। वालेकुम अस्सलाम। साईं केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? शकील अहमद राजपूत प्योर दुनिया साईं, नौशर फिरोज खां साईं। वाह साईं, नौशर फिरोज खां। नौशर फिरोज वारनि जूं भाउरूं आहिनि ऐं महिमान बि असां वटि नौशर फिरोज मां आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, असांजी सर इलाइक़े जी मौजूद शख़्सियत हाल में दीन तव्हां वटि। असां साईं जन सां हिकिड़ो सुवाल हुयो सर। जी जी ज़रूरु सर। साईं जन ॿुधनि पिया साईं? बिल्कुलु साईं ॿुधनि पिया तव्हांखे, सवाल कयो तव्हां। त डॉक्टर साहिबु असांजो सुवाल इहो आहे त जेके मौजूदा दौर में जेकी बिगाड़ जी सूरत हाल आहे ऐं इस्लाम जा जेके बुनियादी उसूल आहिनि उन्हनि खे पुठिते हटी करे इंसान जेको ज़िंदगी गुज़ारे पियो ऐं माना बेराह रवी जी ज़िंदगी गुज़ारे पियो, त डॉक्टर साहिबु खां असांजो मशवरो जेको इस्लामी नुक़्ते निगाह खां त पंहिंजे ज़िंदगीअ खे सिधी तरीक़े ऐं सादगीअ जे तरीक़े सां जेकॾहिं गुज़ारणु चाहे त उनजे लाइ हिकु मुफ़ीद मशवरो डॉक्टर साहिबु वटि हुजे। जी ज़रूरु, तव्हांखे डॉक्टर साहिबु जवाबु ॾींदा। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। डॉक्टर साहिबु पाण ते ॻाल्हि कईसीं समाजी बिगाड़ ते, ऐं उहे चाहिनि था त सिधो सिधो उन्हनि खे को इस्लामी तरीक़ो ॿुधायो ऐं उनखे कहिड़ा असां मतिलबु त अमल कयूं त असांजी ज़िंदगी में वापसि उहे रंगीनियूं अचनि, वापसि उहा सावक हुजे, वापसि उहे बहार हुजनि, अंदर में ख़ुशी हुजे। साईं नबी साईं फरमायो इनल बज़ाज़त मिनल ईमान, बेशक सादगी ईमान जो हिसो आहे। असांजो इस्लाम त ॾाढो आसान आहे, बिल्कुलु सही, ऐं उन में का बि ईअं बनावट न आहे। जेको अॼुकल्ह तकल्लुफ़ात में असांजो माशरो अची वियो आहे, रस्म रिवाज में अची वियो आहे। जी हा, शादी आहे त उन ते ख़र्चु करिणो आहे, माण्हू छा चवंदा, का गॾिजाणी आहे त माण्हू छा चवंदा, हीउ इस्लाम न आहे। असांजो इस्लाम आसान आहे, ऐं उन में असांजे नबी साईं फरमायो त जेका सादगी आहे उहो उनजो बुनियादी हिसो आहे। त शादी बि कयो त जेकॾहिं जहेज़ न बि हूंदो हो जी हा, उन ज़माने में, त नबी साईं फरमायो त जेकॾहिं तोखे 3 कुल यादि आहिनि त उन ते हुनजो निकाह थी वेंदो। त उन माना मतिलबु त हीअ ईअं न आहे जेको असां जंहिंखे रिप्रेज़ेंट कयूं पिया, जी हा, आसानियूं हर को ॻोल्हे पियो, घर में सहूलियतूं ॻोल्हे पियो,
त प्यार मोहबत तॾहिं ईंदो जॾहिं सादगी ईंदी। मुंहिंजो चवणु इहो आहे त सादगी जे अचण सां सभु ख़ुराफ़ात ख़तमु था थी वञनि। ख़ुराफ़ात हींअर असांजे मथां असांजे सिंध ऐं हिंद हूंदो गॾु, जी हा, त असांजे जेके बि असांजे अंदरि आदतूं आहिनि उहे रिवाज आहिनि हिंदुनि जा। त उन्हनि जे करे असांजे इस्लाम में या निकाह में या ॿिया मामलात में का एॾी वॾी परेशानी जी ॻाल्हि न हुई जेका हाणे थी आहे। हाणे त तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई, माण्हू छा चवंदा, ऐं मां पाण हिन ॻाल्हि जो जेको आहे इहो मूंखे जुमिलो ॾाढो ॻरू लॻंदो आहे त माण्हू छा चवंदा। सो इहो भला असां किथां अख़्तियार कयो आहे, इन मां जान कीअं छॾायूं त माण्हू छा चवंदा, या वरी माइट छा चवंदा। मतिलबु घर में का शादी आहे त का तव्हांखे इवेंट करिणो, को बि नंढिड़ो इवेंट हुजे त उहो फलाणो चाचो ईंदो, फलाणी पुफी ईंदी, उहा छा चवंदी। सो इन मां असां जान कीअं छॾायूं। बसि साईं, उनजे लाइ पंहिंजो पाण खे ॾिसो न नमूनो करिणो पवंदो आहे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, तव्हांजे प्लेटफॉर्म तां नालो खणां थो मां, ताज मोहम्मद शेख, जी हा, पेट्रोल पंप जो मालिक आहे, मुंहिंजो घाटो दोस्त आहे। त उनजे निकाह पुटनि जी शादी मूंखे घुरायनि, त असांजी आदत आहे त वरी बाद में कुझु पैसा ॾींदा आहियूं, पोइ ॾींदा आहियूं। हा मानी खाए। त हुन चयो बाबा हीअ त इस्लाम में आहे ई कोन, तव्हां मौलाना माण्हू ईअं त न कयो। त ॿिए हिकिड़े हुनखे चयो साईं पोइ असां वठंदासीं, चई बा तव्हां मूंखां वठिजो पर मां न वठंदुसि। त मतिलबु त हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि, ॾिसो माण्हू पाण नमूनो थींदो आहे। जेकॾहिं पाण उहे शुरूआति करे थो पंहिंजी ज़ात खां, जी हा, त माशरे ते उनजो असरु पए थो। त बुनियादु जेको आहे उहो पंहिंजी ज़ात आहे। बिल्कुलु। हा, तव्हां ॿिए खे ॾिसंदो सॼी उमिरि, त असां ॿिए खे ॾिसणो आहे त उहा नबी साईं जी हस्ती आहे, उहा असांजे लाइ त नमूनो अलाह ताला फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ज़िंदगी गुज़ारण जो पैटर्न मोहम्मद मुस्तफ़ा आहे। हाणे ॿियो को त आइडियल रहियो कोन, त पोइ हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे, या नबी साईं खे ॾिसनि या पोइ ॿियनि खे ॾिसनि। सही, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई, तमामु ख़ूबसूरत। अच्छा, मौलाना तारिक जमील साहिब जी तव्हां ॻाल्हि पे कई, ज़ाहिर आहे उन्हनि जो तमामु वॾो कदकाठ आहे। ऐं मां बि जेकॾहिं मज़हबी जेकॾहिं का ॻाल्हि ॿुधंदो आहियां त मौलाना तारिक जमील साहिब खे ई ॿुधंदो आहियां। तव्हां उन्हनि जे मदरसे में पढ़िया आहियो, उन्हनि खे तव्हां कीअं ॾिठो, उहो असां चाहींदा तव्हां शेयर कयो। असल में आउं त FA कयां पियो BA, त तॾहिं 1998 जी हा, मौलाना जो बयानु ॿुधोसीं, ॾाढो इहे केस्टूं हूंदियूं, असरु दिलि में पैदा थियो। पोइ असां तबलीग जमात में 3 ॾींहं लॻाया। उन खां पोइ ज़मींदारनि जो हिकिड़ो जोड़ हो, उन में असां शिरकत कई। उन में मौलाना सां पहिरियां मुलाक़ात थी। असांजो मरहूम दोस्त हो चौधरी असलम घुमन, जी हा, मीरपुर ख़ास जो वॾो ज़मींदार, 50,000 जी एकड़ बनी, उन असांखे मुलाक़ात करी, मुंहिंजे वालिद साहिब जी। त मौलाना साहिब खे असां ॾिठो त हुन मूंखां पुछो, ॾाढी मूंखे कान्हे जेतिरी तव्हांजी आहे एतिरी ई शायदि, सो छा कंदो आहे, मां चयो असां तव्हांजो बयानु ॿुधंदा आहियूं। पोइ ख़ासि मुंहिंजे ॻोठु आयो जलबाणी में, ख़ासि मौलाना साहिबु आयो ऐं चई त मां हीउ छोकिरो मूंखे जो मां पढ़ायां। पर हिकिड़ी वॾी हिकिड़ी कहाणी आहे, वालिद साहिबु इनकार कयो त भई CSS करे कुझु करे। सो मेमोरी मुंहिंजी भली, तंहिंजे करे मुंहिंजे वालिद साहिब जी ख़्वाहिश हुई त SP थींदे या कुझु। सो अलाह ताला आसानी कई ऐं वालिदनि जी दुआउनि सां बहरहाल आउं फैसलाबाद में 8 साल पढ़ियुसि। मौलाना तारिक जमील साहिब जो पंहिंजो इंस्टीट्यूट आहे, हसनैन नालो आहे हुनजो। जी हा, उन में अरेबिक में पढ़ायो वेंदो आहे। जेके बि स्कॉलर्स आहिनि उहे ट्यूनिस जा आहिनि, अलजज़ाइर जा आहिनि, मुख़्तलिफ़ ममालिक जा आहिनि, अरबी में पढ़ायो। असां पहिरियों साल अरबी सिखीसीं, पोइ असां क़ुर हदीस सभु अरबी में पढ़ियो, उर्दू तर्जुमो न हो। जीअं असां क़ुर खे उर्दू में था पढ़ूं तर्जुमे सां, त उनजी तासीर न आहे। तव्हांखे जेका लैंग्वेज ईंदी उनजी हिकिड़ी तासीर हूंदी आहे। जी हा, त मौलाना जो बेसिक इहो हो त तव्हां हिनखे पहिरियां सम्झो क़ुर खे बराह रास्त, तर्जुमे जी ज़रूरत न पए। त असांखे इहा अलाह ताला आसानी कई, अरबी अचे पई, मौलाना जे करे असां 8 साल पढ़ियासीं। वरी मुंहिंजो ख़ासि मौली साहिब सां मोहबत ई त हुननि जी मूंसां तमामु घणी मोहबत ई, ऐं मुंहिंजो निकाह पढ़ाइण बि मुंहिंजे ॻोठु आया, राति तरसिया, ऐं हुन सां मुंहिंजो राब्तो हलंदो ई रहंदो आहे। सुभाणे अलाह, सुभाणे अलाह, तमामु ख़ूबसूरत। तव्हां ख़ुशनसीब आहियो। जी जी, ऐं मां त केतिरा ई भेरा कोशिशि कई अथमि त मौलाना साहिब सां मुलाक़ात थी सघे। सही ॻाल्हि, कचहरी त अञा वॾो शर्फ़ हूंदुसि, मां चवंदुसि सिर्फ़ु मुलाक़ात थी सघे। मां बि हिकिड़ो ई दफ़ो नूर मस्जिद हैदराबाद में साईं खे मतिलबु ॿुधो हुअमि, बिल्कुलु आहे। ऐं वॾो अरसो थी वियो आहे उनखे, नंढिड़ो ॿारनि जेतिरो हुअमि, तॾहिं मां उन्हनि खे ॿुधो हुअमि। तव्हां हाणे असांखे कहिड़ा ॿोल ॿुधायो था, ऐं मां चाहियां थो बसि तव्हां असांखे ॿुधाईंदा रहो, तव्हां सहर तारी कंदा रहो। साईं मिस्किन जे साईं जी
शायरी पढ़ंदासीं। जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सिद्धो पंध सूरत जो पाटू कुल थई वरला हो सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला वाटू कुल थई वरला वाटू कुल थई वरला डोरी छोड़ू गरला हा डोरी छोड़ू गरला सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला हो सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला और अंदर में जी बसा और अंदर में जी बसा नी हुई हो थई नरला हा नी हो थई नरला सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला हा सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला सूरत जी सान्या सा सूरत जी सान्या सा सिर कदमन में धरला हा सिर कदमन में धरला सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला हा सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला मिसकीन तॾहिं माणींदे मिसकीन तॾहिं माणींदे मूं तूं माम में मरला हा मूं तूं माम में मरला सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला हो सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला वाटू कुल थई वरला वाटू कुल थई वरला डोरी छोड़ू गरला हा डोरी छोड़ू गरला सिद्धो पंध सूरत जो वाटू कुल थई वरला। तमामु ख़ूबसूरत शाइरी ऐं तमामु ख़ूबसूरत मिठड़ो मिठड़ो आवाज़। ऐं नाज़रीन किॾांहुं बि न वञिजो, असां अचूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन सुबह में राण में भलीकार ऐं खोड़ ॻाल्हियूं, ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत माहौल ऐं जुमतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं ऐं तमामु मन मोहींदड़ मौसम आहे। ख़ासि करे शहरनि जे इलाइक़नि में बराड़ी में धुंध आहे। तव्हांखे असां वक़्तनि फ़वक़्तनि ख़बरूं ॿुधाईंदा आहियूं, जेको हिन सोसाइटी में वहे वापरे पियो उहो ॿुधाईंदा आहियूं। ख़ासि करे असांजा नौजवान आहिनि, उन्हनि खे बि असां उन्हनि जूं टिप्स ॾींदा आहियूं, मतिलबु त कहिड़े पासे अचनि, कहिड़े पासे वञनि। असांजा महिमान बि हूंदा आहिनि त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां करे सघो था। ज़रूरी न आहे त तव्हां सरकारी नौकिरी जे इंतज़ार में पंहिंजी उमिरि गुज़ारे छॾियो, पर ॿियूं ॿिया केतिरा ई कम आहिनि, बिज़नेस आहे, फ्रीलांसिंग आहे। सो अॼु की अख़बारुनि में रोज़गार जा मौक़ा अथव। मुख़्तलिफ़ अख़बारूं तव्हां ॾिसंदा त उनमें यूनिवर्सिटियुनि में ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में तव्हांखे
मतिलबु त उन्हनि जो इश्तिहार लॻल आहिनि, तव्हां उन्हनि में अप्लाई करे सघो था। पर सभिनी खां वधीक जेको हिन वक़्तु इश्तिहार हले पियो, अॼु मुख़्तलिफ़ अख़बारुनि में मूंखे नज़र आयो आहे, चाइल्ड हेल्थ एंड नियोनेटोलॉजी हिकिड़ो डिपार्टमेंट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो इंस्टीट्यूट आहे, उन में मुख़्तलिफ़ उहिदनि जूं जेके आहिनि उहे पोस्टूं आयल आहिनि। उन्हनि में नर्सूं बि आहिनि, त रजिस्ट्रार खां वठी वेंदे मतिलबु लोअर मतिलबु त लेवल ताईं न, त उन में तमामु घणियूं पोस्टूं आयूं आहिनि। जेके दोस्त असांखे ॾिसनि पिया नौजवान ऐं असांजूं भेनरूं असांखे ॾिसनि पियूं, त हिकिड़ो डिपार्टमेंट खुलियो वियो आहे, इन में तमामु घणियूं पोस्टूं आहिनि, तव्हां हिननि में बि अप्लाई करे सघो था। कल्ह मूंखे मतिलबु त हिकिड़ी पोस्ट नज़र आई ऐं मूं वटि ईमेल बि आई त अमेरिकन काउंसलेट जेको कराची ऐं इस्लामाबाद आहे, उन में बि मुख़्तलिफ़ जायुनि ते आयूं आहिनि। जेकॾहिं असांजा नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि ऐं इहा बि हिकिड़ी वॾी वसी दुनिया हूंदी आहे, त इन्हनि न रुॻो अमेरिकन में पर ॿिनि टिनि जर्मनी वारनि में बि मूंखे नज़र आयो त उते बि काउंसलेट्स में बि जायूं ख़ाली आहिनि ऐं उहे बि जायूं मतिलबु उहे कमनि जेके तव्हां करे सघो था। मिसाल तव्हांजी अंग्रेज़ी सुठी आहे त तव्हां उते ट्रांसलेटर तौरु लॻी सघो था, त को माण्हू अचे थो तव्हां उन्हनि खे अंग्रेज़ी मां उर्दू में ट्रांसलेट करे सघो था। इहो ज़रूरी न आहे त तव्हां सिर्फ़ु हिन सूबे में वेही कमु कयो, त हू पंहिंजा जेके ट्रांसलेटर आहिनि, मिसाल तव्हां मां जॾहिं अमेरिका मां थी आयुसि त उते असांजो जेको ग्रुप जा जेके हेड हुआ उहे हितां जा ई हुआ, कराची जा दोस्त हुआ, उन्हनि असांखे हर हंधि वञी असांखे वठी पियो आहे, उन बारे में असांखे ॿुधायूं पिए। ऐं जेकॾहिं असांजी किथे किथे ज़ाहिर अंग्रेज़ी 100% त सुठी न हूंदी आहे हर कंहिंजी, पर जिते जिते असांजी अंग्रेज़ी कमज़ोरी अथव असांखे उन्हनि उर्दू में असांखे उहो कई पए। त ज़रूरी न आहे त तव्हां जंहिंमें काउंसलेट सां कंहिं सां बि तव्हां जुड़ंदव त तव्हां उन शहर में हूंदव। हिकिड़ी वॾी दुनिया आहे, उहा तव्हां दुनिया घुमंदव ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हां वेंदव ऐं न रुॻो तव्हां उते माण्हुनि सां मिलंदव, पर वॾा वॾा माण्हू, ठीकु आहे, वज़ीर आज़म सतह जा माण्हू ऐं मुल्कनि जे सदरनि जा माण्हू जेके आहिनि उते जॾहिं ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ महिमान थी, त उते तव्हां उन्हनि खे ट्रांसलेट कंदव, तव्हां उन्हनि खे आगाही ॾींदव, उन्हनि खे तव्हां ॿुधाईंदव त तव्हांखे हाणे छा करणु घुरिजे, केॾांहुं पाण हलूं पिया। ऐं इन्हनि जो पघारनि जो पैकेज बि तमामु वॾो अथव, मतिलबु त हिते तव्हां सम्झी सघो था त एतिरी त जजनि जी ऐं छा चवंदा आहिनि मिनिस्टरनि जी बि पघार न हूंदी जेतिरी तव्हांखे हू काउंसलेट वारा ॾींदा। इलाही दोस्त आहिनि असांजा हिननि काउंसलेट्स में, उहे जेके ख़िदमतूं ॾियनि पिया, सेव जसकाणी वारा दोस्त ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि, इलाही दोस्त आहिनि जिन खे असां ॾिसूं था ऐं उहे सपोर्ट बि कंदा आहिनि। सो तव्हां वक़्तु विञाइण जे बदिरे हींअर ई वेबसाइट खोलियो ऐं पंहिंजो उहे ॾिसो वञी, उते रोज़गार जा तमामु घणा उते मौक़ा आहिनि, ख़ासि करे US काउंसलेट जनरल में हीअ जेको मूं तव्हांखे ॿुधायुमि चाइल्ड प्रोटेक्शन वारो, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में रोज़गार जा मौक़ा आया अथव। ऐं ॿियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन में रोज़गार जा मौक़ा आहिनि। हींअर त कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जी तयारियूं पियूं हलनि, हिन जा मुख़्तलिफ़ बुक्स अची विया अथव। कल्ह मूं ॾिठमि पे इलाही नौजवाननि जो जेके छाकाणि जो जेके पाण असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार इहे जेके टेस्टूं अचनि पियूं एंटी करप्शन वारियूं, जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम हूंदा आहिनि CC जेके खे चवंदा आहिनि, त उन्हनि जा जेके बुक्स आहिनि रेफरेंस बुक उहे अची विया आहिनि। उन्हनि में पहिरें मरहले में उहा स्क्रीनिंग थींदी आहे, उनखां पोइ जेके तव्हां 5 पेपर तव्हां उन्हनि में अटैम्प्ट कया आहिनि उहे ईंदा। सो स्क्रीनिंग टेस्ट जी तयारी शुरू करे छॾियो। उनखां अलावा नेक्स्ट मंथ में SST सेकेंडरी स्कूल टीचर जूं आहिनि, लेक्चरार जूं पोस्टूं आहिनि। सो उन्हनि जी बि तयारी कयो ऐं उमेदु कयां थो त हीउ जेको साल आहे उहो तव्हांजी ज़िंदगी ऐं तव्हांजी पूरी जो पूरी ज़िंदगी बदिलाईंदो। ऐं घरनि में मायूस थी न वियो, निकिरो घरनि मां, तव्हांजे हथनि में मोबाइल आहिनि, तव्हां हिनखे बजाए हिन जो तव्हां ते वेही टिकटॉक वेही ॾिसो ऐं फेसबुक ते वेही पोस्टुनि जो ऐं अॼुकल्ह जेको इलेक्शन जो सीज़न आहे उन्हनि जो वेही तव्हां पोस्टूं हलायो, उन्हनि जा वेही वर्क कयो, पंहिंजी ज़िंदगी ॾांहुं सोचियो। इहे माण्हू तव्हांखे कमु न ईंदा, कॾहिं न आया आहिनि, न कॾहिं ईंदा। मौलाना साहिबु, इलेक्शन जो सीज़न आहे ऐं मूंखे ख़बर पई त तव्हां पाण बि हिन में जेको आहे उमेदवार हुआ उन में, इन मरहले खे तव्हां कीअं ॾिठो ऐं ख़ासि करे तव्हां नौशर फिरोज़ सां तालुक़ु रखो था ऐं इंटीरियर जे पासे माण्हुनि खे छा करणु घुरिजे जॾहिं हिन वक़्तु वरी वापसि उहो वक़्तु अची वियो आहे त हू पंहिंजी तक़दीर बदिलाइनि? साईं मुंहिंजो वालिद साहिबु त इलेक्शन विढ़ंदो मरहूम गुज़ारिया आहिनि, जतोई ख़ानदान सां असांजी वाबस्तगी आहे। जी हा, उते मां हे जेके ज़िमनी इलेक्शन्स आहे, मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर बीठुसि बतौर आज़ादु उम्मीदवार। वाह। वालिद साहिबु जेका यूनियन काउंसिल ख़ाली हुई उन ते आउं बीठुसि, मदे मुक़ाबिल पीपुल्स पार्टी। जी हा, ज़रूरु उन्हनि जी ताक़त बि आहे, उन्हनि जो 15 सालनि खां हुकूमत आहे, त उन जे भेट में वरी बि मूं पंहिंजो चेयरमैन वाइस चेयरमैन 4 काउंसलर बीहारिया पाण। त उन में आउं काउंसलर हिकिड़ो 200 जी लीड था खयों ऐं मां पाण 1700 वोट खयां ऐं मुखालिफ़ मुंहिंजे 2500 वोट मुंहिंजे ख़्याल में खयां। सो असांखे रिज़ल्ट न पिया ॾियनि, RO DRO सभु उन जी ताक़त हुई। बहरहाल कूड़ा वाइदा बि हूंदा आहिनि सियासत में, असां ॾिठो पे। कहिड़ा वाइदा कया हुआ? मुंहिंजे अचण जो मक़सदु हो त ख़िदमत। जी हा, असल में सियासत आहे इबादत जो नालो ख़िदमत। नबी अलैहिस्सलाम जे ज़माने खां पियो इहो सिस्टम हले, पर अॼु आहे मफ़ादात जी सियासत। अचे थो अॼुकल्ह को सोचे थो अचे त मूंखे हेतिरो इन्वेस्ट करिणो आहे, पोइ हेतिरो रिटर्न बि थींदो। जी हा,
त माण्हू जा असुल जेके बुनियादी हुकूक आहिनि उन्हनि जी सरगर्मी हुजे, उन जे लाइ महिनत। मां सियासतदाननि खे तव्हांजे तवसु सां इहो सिर्फ़ु वाइदा ठला 5 सालनि खां पोइ वरी उन्हनि जी उज़र खायूं, उन्हनि जी शादियुनि में उन्हनि में हाणे ॿोॾ आई, कुदरती आफ़त ई, त असां उतां तक जा MPA चङा भला मुड़ुस वॾेरा लॾे विया कराची, ऐं असां ग़रीब आसीं। छा मां वरी इलेक्शन में बीठोसि त मूं चयो अलाह ताला मूंखां को हिन ग़रीबनि जे लाइ कमु वठि। त मुंहिंजे दोस्तनि, मुंहिंजा पंहिंजा ज़ाती दोस्त लाहौर जा, उन्हनि सां मूं अप्रोच कई त उन्हनि पहिरियां टेंट मोकिलिया 25 लख जा, उहे मूं सभिनी ग़रीबनि खे बिल्कुलु। उहो त हाणे माज़ी थी वियो। असां चाहियूं था त हींअर जेका सूरत हाल आहे असांखे छा करणु घुरिजे। इहा तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई, त मां इन ॻाल्हि ते अचां पियो त आऊं हींअर ताईं घर ठाहिनि पिया, मां जेको कमु कयां पियो त इहो हुनखे साल वरी आयो आहे, पर जिथे न आहिनि ठहियल त आऊं उनजो ख़ैर जो कमु कयां पियो। मां त पंहिंजी ॻाल्हि इहा अर्ज़ु रखी। बाक़ी जेके हींअर इलेक्शन जो माहौल आहे जी हा, त उन में ॾिसनि त जेको अव्हां जे कमु अचे। आऊं कंहिं पार्टी जी मुखालफ़त न कंदुसि त मां एंटी पीपुल्स पार्टी आहियां त उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायां, बल्कि आऊं इहो चवंदुसि जेको अव्हांखे ॾिसो था ग़रीब जी पहुच जे लाइ हुजे। असल में त जेको नुमाइंदो हूंदो आहे उहो जवाबदेह आहे। मां जेका पहिरियां ॻाल्हि कई सही ॻाल्हि आहे। ऐं उहो जॾहिं इंतिखाबात विढ़े थो, वोट वठे थो, माण्हुनि खां वाइदा करे थो, त उहो उन ते पूरो बि लहे। पर जेकॾहिं उहो उन ते पूरो न आहे जी हा, त जेके वोटर आहिनि उन्हनि खे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे, तव्हां उहो अॻुवाण अॻियां आणियो जंहिंखे तव्हां अप्रोच बि कयो, जेके तव्हांजा मामलात तव्हांजे विच में रहण वारा हुजनि। त इहो सियासतदान असां लाइ अलमियो आहे साईं। पाकिस्तान में हक़ीक़त इहा आहे त वॾो अलमियो आहे। असांजे अञा असां इन ॻाल्हि में फाथल आहियूं त रोड कॾहिं ठहंदा, नालियूं कॾहिं ठहंदियूं, सेवरेज कोन्हे को, गैस कोन्हे का, लाइट कोन्हे का, बुनियादी सहूलियतूं ई न आहिनि, उहे ई न आहिनि। ऐं ॿी दुनिया ॾिसूं था त तमामु घणी अॻिते आहे। उते असां वटि अख़लाक़ियात न ॻाल्हायो वियो आहे न अमल आहे। हीअ जेके असां वादा वचन कयूं था इहे अख़लाक जे पहलू में अचनि था। त नबी साईं फरमायो त मुनाफ़िक जूं 3 निशानियूं आहिनि। इज़ा वाद अख़लफ़, जॾहिं वादो करे पूरो न करे। इज़ा ओ तुम न ख़ान, अमानत ॾियो त उन में ख़यानत करे। वाह इज़ा हदस कज़ब, जॾहिं ॻाल्हि करे त कूड़ी करे। इहा मुनाफ़िक़त जी असांजे नबी साईं फरमायो निशानी आहे। असां कूड़ा वाइदा करे, कूड़ियूं ॻाल्हियूं करे, कंहिंजा हक़ खाए इलेक्शन पिया कंटेस्ट कयूं। त असल में आहे हीअ इबादत ऐं ख़िदमत। मां चवंदुसि त हीअ जेकॾहिं जनरल इलेक्शन थियनि था, असांजा त अञा ताईं इहा ॻाल्हि वाज़े नथी थिए त इलेक्शन थींदा या न थींदा। त कशमकश में आहे मुल्क जी सूरत हाल। अलाह ताला ई आसानी फ़रमाईंदो। पर हिन मुल्क में जेके इलेक्शन्स अचनि पिया, कई जीअं तव्हां तजियो कयो त सिलेक्शन आहे, पहिरियां ई हिकिड़ो वज़ीर आज़म थी वेंदो, फलाणो सूबो फलाणे खे मिलंदो, फलाणो। इहा आम माण्हुनि खे बि ख़बर पइजी वई आहे त जमहूरियत जेका आहे उहो जमहूरियत हुस्न इहो आहे त हर कंहिंखे वोट जो हक़ु ॾिनो वञे। जी हा, ऐं उनजी जेका अपोज़िशन आहे उहा उनजो हुस्न आहे। उहा न हूंदी तव्हांजा केरु तव्हांजो पार्लियामेंट में असेंबली में तव्हांजो केरु ॻाल्हाईंदो तर्जुमान थी। बिल्कुलु ज़ाहिर तनक़ीद ई जेको आहे सुधार आणींदी आहे। तनक़ीद कंदो त हू पाण में इस्लाह आणींदो। जेकॾहिं तनक़ीद ई न हूंदी त पोइ हू पाण खे सभिनी खां आला सम्झंदो। सही, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हियूं कयूं। ऐं मां हिकिड़ी शइ शेयर कंदो हलां, जेका रिपोर्ट आई आहे सिंध में तालीम जे हवाले सां। कल्ह छा थियो आहे, जो पंहिंजो कराची बोर्ड जा 11हें क्लास जा नतीजा आया आहिनि। उन्हनि में 60% शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं फेल थी वियूं आहिनि ऐं 40% जिन जो रिज़ल्ट आयो आहे उहे बि मतिलबु त अहिड़ो को ख़ासि मतिलबु त रिज़ल्ट न आयो आहे। ऐं A, B, C, A+ मतिलबु जीअं हूंदो आहे, मतिलबु उहा को कॉम्पिटिशन न थी आहे, उहो को मुक़ाबिलो न थियो आहे। सो सिंध में निज़ाम तालीम जेको आहे उहो सवालिया निशान आहे। जॾहिं मां ॿारनि खे बेसिक में ई हू मतिलबु 11हें 12हें क्लास में अची फेल थी वञनि, उन्हनि खे उहा मयारी तालीम न हुजे त हू अॻियां कीअं वधंदा। सो नाज़रीन, इनखे थोरो तव्हां गौर वीचार कजो। ॿारनि खे तालीम जे हवाले सां थोरा तव्हां सख़्तु थियो। जेके वालिदेन मूंखे ॿुधनि पिया ऐं उन्हनि जी पाण मॉनिटरिंग कयो। ईअं न ॾिसो त बसि ठीकु आहे असां हिकिड़े सुठे प्राइवेट स्कूल में उनखे विझी छॾियो आहे, 25,000 उनजी फीस भरियूं था, 10,000 ट्यूशन वारे खे ॾियूं था, उहो घर अची पढ़ाए थो वञे, ॿार वञी कंहिं सेंटर में पढ़ी था अचनि। ईअं बिल्कुलु बि न आहे। जेसि ताईं तव्हां पाण उनजी मॉनिटरिंग न कंदा तेसि ताईं तव्हांखे रिज़ल्ट न मिलंदो। ॿारनि ते नज़र रखो। 11हें क्लास में ऐं तमामु वॾो इहो जेको आहे मतिलबु त चवंदा आहिनि न ब्रेक डाउन आहे ऐं तमामु वॾी छिरकाईंदड़ ख़बर आहे त 11हें क्लास में कराची जो बोर्ड आहे। कराची में इहा हालत आहे त सिंध जे ॿियनि इलाइक़नि में, ॿियनि शहरनि में कहिड़ी हालत हूंदी तालीम जी, उन जी तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी। ज़ाहिर मां ॻाल्हाईंदुमि त वरी पोइ अञा वधीक शयूं थी वेंदियूं। सो
60% ॿार बिल्कुलु ई फेल थी वञनि, ईअं न त रुॻो सप्ली हुजे, बिल्कुलु फेल थी वञनि, इहो तमामु वॾो अलमियो आहे ऐं तमामु वॾो सुवालु आहे ऐं इनखे सोचणु ज़रूरु घुरिजे। असांजा ॿारड़ा, असांजा महिमान लिटिल स्टार जेके आहिनि, हाणे तव्हां असांखे छा ॿुधायो था? वाह वाह माशाअल्लाह, उर्दू में तव्हां नात ॿुधाईंदा। जी। बेखुद किए देते हैं, बेखुद किए देते हैं, अंदाज़ जाबाना आदिल मैं तुझे रख लूं, आदिल मैं तुझे रख लूं, ए जलवाए जानाना आदिल मैं तुझे रख लूं, आदिल मैं तुझे रख लूं, बस इतना करम करना ए चश्मे करीमाना, बस इतना करम करना ए चश्मे करीमाना, जब जान लबों पर हो, जब जान लबों पर हो, आप सामने आ जाना, आदिल मैं तुझे रख लूं, आदिल मैं तुझे रख लूं, जी चाहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आँखें, जी चाहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आँखें, दर्शन का तो दर्शन हो, दर्शन का तो दर्शन हो, नजराने का नजराना आदिल मैं तुझे रख लूं, आदिल मैं तुझे रख लूं। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं तमामु ख़ूबसूरत साईं मौलाना साहिब जूं ॻाल्हियूं ऐं तव्हांखे असां तालीम जे हवाले सां ॿुधायोसीं। इन ते अञा वधीक अची ॻाल्हायूं था। नाज़रीन, किथां बि न वञो, किथां बि न वञिजो, छाकाणि जो जुमेतुल मुबारक जो टाइम अची वेझो पहुतो आहे। असांजो प्रोग्राम बि अञा पुॼाणींदा आहे, पर असां वापसि अचूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सुबह मेराण। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां जुमेतुल मुबारक जी तयारी कंदा हूंदा ऐं घरनि में असांजूं भेनरूं माइरूं जुमे जूं तयारी कंदियूं हूंदियूं। असांजा दोस्त जेके आहिनि पंहिंजे कमनि खे जल्दी जल्दी पूरो करण लाइ वरी जुमे जी तयारी। नाज़रीन, पाण जीअं प्रोग्राम में आयासीं त ॻाल्हि कईसीं रमज़ानुल मुबारक जी, ऐं रमज़ानुल मुबारक में ख़ासि करे हीअ जेके 3 महीना आहिनि, रजबुल मुरजब, शोबान ऐं रमज़ान, इन्हनि 2 महीननि में तमामु वॾो अंग जेको आहे उमिरि ते वेंदो आहे, उमिरि जी सआदत हासिलु कंदो आहे ऐं पंहिंजूं इबादतूं जेको आहे उहे
सुहिणे नबीअ जी बारगाह में पंहिंजो करणु पंहिंजो हुनखे वधीक तरजीह हूंदी आहे। हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे, मुंहिंजी बि ख़्वाहिश हूंदी आहे त रमज़ान मुबारक में जेको आहे उहो माण्हू उमिरि ते वञे। पर हिन में हाणे इहो आहे त हिकिड़ी सुठी ख़बर इहा आहे त रियाल सस्तो थी वियो आहे। सऊदीअ जो जेको रियाल आहे उहो कल्ह 98 रुपया खां किरी 73 रुपया .68 मतिलबु 73 रुपयनि जो थी वियो आहे। सो जेके दोस्त सऊदी अरब ॾांहुं वञण जो इरादो रखनि था त उहे महिरबानी करे पंहिंजो रियाल हींअर ई वठी छॾियो, वरी रमज़ान में इहो वरी वापसि मथे चढ़ी वेंदो आहे। 98 रुपया खां हेठि किरियो आहे, 73 रुपये ताईं आयो आहे। मुमकिन आहे त छाकाणि जो डॉलर जेको आहे उहो हेठि वञे पियो, पाकिस्तानी रुपयो मथे चढ़े पियो, मुमकिन आहे त अॼु अञा वधीक किरे। सो जेके दोस्त ट्रेवल कनि पिया महिरबानी करे उहो पाण इन शइ ते बि नज़र रखो। इहे शयूं पहिरीं करण जूं हूंदियूं आहिनि। इन टाइम ते कॾहिं कॾहिं ईअं सुठा रियाल मिलंदा बि न आहिनि। रमज़ान मुबारक जीअं ई वेझो ईंदो आहे त रियाल तव्हांखे मिलणु मुश्किल थी वेंदा आहिनि। ऐं ॿियो वरी उन रबियुल अवल में। सो इन्हनि शयुनि ते बि तव्हां थोरो ध्यानु विझिजो। पाण हलूं था वापसि मौलाना साहिब ॾांहुं। मौलाना साहिबु, हीउ जेको कूड़ वधी वियो आहे ऐं तव्हां जीअं ॻाल्हि कई सवेल मुनाफ़िकी जी, इहो भला हिन मां जान कीअं छॾाइजे? हर माण्हू मतिलबु कूड़ थो ॻाल्हाए, ॾिसे बि थो त उनखे ख़बर बि आहे त जंहिंसां हू कूड़ ॻाल्हायां पियो उहो सम्झे पियो ऐं त आउं कूड़ पियो ॻाल्हायां ऐं हू पंहिंजे एक्सप्रेशन मिसाल आउं तव्हां सां कूड़ ॻाल्हायां, तव्हांखे ख़बर बि पइजी वेंदी तव्हांजे मुंहिंजे अखियुनि मां, मुंहिंजे लबनि मां, मुंहिंजे चहिरे मां, त मुंहिंजे बॉडी लैंग्वेज मां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं मूंखे बि ख़बर आहे त तव्हांखे ख़बर पए पई त मां कूड़ पियो ॻाल्हायां। पर हिन मां जान कीअं छॾायूं? साईं असल आहे त उहो त पंहिंजी ज़ात अॼुकल्ह जेका ख़बर हले थी उहा बि कूड़ ते थी हले। कूड़ न ॻाल्हायो त ख़बर नथी हले। प्रचार जेका तव्हां कयो था, हेडिंग मिले थी, का मिले थी, त कूड़ ॾाढो जल्दी थो फैलिजे। सच खे पहुचंदे टाइम थो लॻे जी। त वॾो ॾुखियो आहे हिन माशरे में, हिन माहौल में, अॼुकल्ह जे दौर में सच ॻाल्हाइण वारो मां सम्झां थो को हज़ारनि में हिकु हूंदो, 100 में न। पहिरियां त माण्हू हाणे हज़ारनि में को हिकु हुजे सच ॻाल्हाए जेको। जी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फरमायो त मुंहिंजो जेको उम्मत या कूड़ न ॻाल्हाईंदो। हाणे असां ॾिसूं असां कहिड़ी कंडीशन में। हींअर त मतिलबु त यकीन ई नथो अचे। देखो हाणे चवंदा त को सच केरु ॻाल्हाईंदो हूंदो। बिल्कुलु। त अच्छा हिन में कीअं मतिलबु असां वापसि जेको असांजो जेको आइडियल जेको असांजो समाज हुयो ऐं मतिलबु त हर शइ में जेका सचाई हूंदी हुई, चाहे तव्हां बिज़नेस कयो उन में सचाई, का शइ तव्हां ख़रीद कयो था त उहा तव्हांखे प्योर मिलंदी हुई, उन में हाणे मिलावट थी वई आहे। माण्हुनि जे लहजनि में, माण्हुनि जे मिज़ाजनि में मिलावट थी वई आहे। इन असां वापसि कीअं अचूं? इहा जेकी आइडियल जेका हुई असांखे, जेको अम्मा बाबा वारा ॾाॾा इहे सभु असांखे जेको ॿुधाईंदा आहिनि त पहिरीं हीअं हूंदो, हाणे हीअ थी वियो आहे। असल में पहिरियां त जेके बादशाह हूंदा जी हा, या उहे सिर्फ़ु ज़ुबान ॾींदा हुआ, माना हुनजो ॿोल एॾो वॾो वज़नी हूंदो हो त बाबा हुन मूंखे ज़ुबान ॾिनी ऐं पंहिंजी ॻाल्हि तव्हां फिरी नथा सघनि। जी हा। हाणे राति जो केरु हिकिड़ी ॻाल्हाए थो, सुबुह जो उन तां फिरियो वेठो आहे। सुबुह जो हिकिड़ो लफ़्ज़ चए थो त वरी राति जो चए थो मूं चयो ई न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े शख़्स खां, यहूदी खां घोड़ो ख़रीद कयो त हुन चयो, नबी साईं फरमायो मां तोखे रक़म ॾियां थो। त उन यहूदी खां वरी ॿिए शख़्स घोड़ो उहो ई साॻियो घुरियो। जी हा। पैसा वॾा लॻाया त हुन उनखे ॾेई छॾियो। त नबी साईं फरमायो त हीअ त तो मूंखे फ़रोख़्त कयो आहे, तूं कीअं थो ॾेई सघीं ॿिए खे? हुनजो इन जो सबूत कहिड़ो आहे त मूं तव्हांखे ॾिनो आहे? नबी साईं ख़ामोश थी। हाणे गोया नौज़ बिल्लाह नबी साईं खे कूड़ो पिया साबित कनि मजमे में। त हिकिड़ो शख़्स ख़ुज़ैमा साहबी आहे, उन उथी चयो त मां गवाही थो ॾियां तो नबी साईं खे इहो विकिणियो। त नबी साईं हुनखे तइजुब सां ॾिठो, तूं त मौजूदु ई कोन्हे जॾहिं असां मामिलो तइ कयो, तूं त मौजूदु ई कोन्हे। त हुन ख़ुज़ैमा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, तव्हां असांखे जन्नत जी ख़बर ॾियो था, जहन्नम जी ॾियो था, आख़िरत असां ॾिठी बि न आहे, असां ईमान आंदो, तव्हां हिकिड़े घोड़े जे लाइ कीअं ग़लति ॻाल्हि कंदो? मां गवाही थो ॾियां तव्हां हिन खां एतिरे में ख़रीद कयो। नबी साईं फरमायो त शहादतो ख़ुज़ैमा शहादतो रजुलैन, ख़ुज़ैमा जी गवाही ॿिनि गवाहनि जे बराबरि। त हुन मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न ॾिनो। त असांजे नबी साईं खे जो टाइटल मिलियो, जेको मके मदीने में सादिक़ अमीन, सचो ऐं अमानतदार, उन वक़्त जी जेका औरत हुई, जेका वॾी मालदार हुई, ऐं उन जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदि ऑफर कई निकाह जे लाइ, त उहो नबी साईं जी सदाकत ऐं ईमानदारी जे करे, छो नबी साईं हुननि जो वरी कारोबार बि कयो।
जी त बीबी ख़दीजतुल कुबरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां निकाह कयो। हाणे उहा तव्हां अमानत ऐं सचाई, मां नथो सम्झां त शाज़ो नाज़िर आहे, मौजूदु न आहे। जी हाँ, जी बिल्कुलु बिल्कुलु सही। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं तव्हां एॾा ख़ूबसूरत मिसाल ॾिना। दिलि चए थी तव्हांखे अञा ताईं ॿुधिजे वई। मां तव्हांजे वापसि अचां थो, पर मां नाज़रीन खे कुझु शयूं जेके आहिनि उहे जल्दी जल्दी ॿुधाए वठां, छाकाणि जो इहे असांजो लास्ट सेगमेंट आहे, असां प्रोग्राम जे पुॼाणी था वञूं पिया। नाज़रीन, हिकिड़ी कल्ह खां वठी ख़बर हले पई बदीन में ॾाढी मतिलबु त सूरत हाल परेशान कंदड़ आहे। त बदीन में जेका इंडस हॉस्पिटल आहे उहा वॾे बहिरान जो शिकार थी वई आहे। उते पघारूं न पियूं मिलनि ऐं ॿिया केतिरियूं सहूलियतूं खुटियूं आहिनि, छाकाणि जो उते बजट जारी न थी आहे। 30 डॉक्टरनि समेत अमले जे 35 मुलाज़िमनि कल्ह इस्तीफ़ा ॾिनी आहे। इहा हिकिड़ी मतिलबु त ज़ाहिर आहे उतां लोकली माण्हुनि जी सिहत जो जेको हिकिड़ी सहूलियत आहे उहा न पई मिले। उते तमामु परेशान कंदड़ हालत आहे ऐं जेके अख़्तियारियूं मूंखे ॿुधनि पियूं, महिरबानी करे इहो मसइलो हल कयो। न सिर्फ़ु इहो हिकिड़े मरीज़ जो मसइलो न, जेकॾहिं हिकिड़े मरीज़ जी जान बचे थी त उहो सॼी इंसानियत पंहिंजो इंसानियत जी जान बचाइणु आहे। अहिड़ी जेको ॿी ख़बर इहा आहे त मोटरवे स्केटनि जेको सखर ऐं हैदराबाद मोटरवे स्केटनि ठहियो पियो, हिन में तव्हां जेको 2-3 महीननि खां वठी ख़बरूं ॿुधंदा पिया अचो त हिन में करप्शन थी आहे, हिन में जेको आहे ज़मीनुनि जो खुर्द-बुर्द थी आहे। उन में कल्ह जेको आहे मखदूम जमील ज़मा खे हुन जांच में शामिलु कयो अथऊं। 3 फरवरी ते हू नेब कोर्ट में पेश थींदो ऐं हिन केस जो जेको जांच ऑफिसर आहे हुन ॿुधायो आहे त मखदूम जमील ज़मा उन्हनि पंहिंजो बयान बि रिकॉर्ड कयो आहे। सो 3 फरवरी ते हू नेब कोर्ट में अचे पियो। उनखां अलावा तव्हांखे ख़बर आहे त असां अज़ीम शख़्सियतुनि ते जेको आहे पंहिंजो खे यादि कंदा आहियूं। अॼु गुलकारा महनाज़ बेगम जो अॼु जेको आहे वरसी आहे, विछोड़े जो ॾींहुं आहे ऐं उन्हनि जा तव्हां केतिरा ई कलाम ॿुधा हूंदा PTV ते, रेडियो ते ऐं सिंधी फिल्मुनि में उन्हनि कमु कयो, मतिलबु सिंधी फिल्मुनि में गीत ॻाया। उन्हनि में आहिनि पंहिंजो धरती दिलि वारनि जी, रत जा रिश्ता, दोस्तनि जो प्यार ऐं 5 भाइरनि में हिकिड़ी अकेली भेण। उन्हनि जा तव्हां पंजाबी गाना ॿुधा हूंदा, सिंधी, उर्दू, वो बेमाना, भुलते नहीं यादा मेरियां ऐं तुझको भूल कर ज़िंदा रहना मुश्किल है इहो PTV ते तमामु घणो मशहूरु आहे। मेरा प्यार तेरे जीवन के संग रहेगा, मेरी आंखों में तेरा ही रंग रहेगा, मेरी आंखों में तेरा ही रंग रहेगा ऐं केतिरा ई मैं जिस दिन भुलाऊंगा तेरा प्यार दिल से वो आखिरी दिन मेरी ज़िंदगी का होगा। सो केतिरा ई उन्हनि कलाम ॻाया। उन्हनि जी वरसी आहे। तमामु घणियूं बीमार हुयूं, अमेरिका वियूं पिया त उन्हनि जे जहाज़ में अॼोके ॾींहं ते 2013 में उनजो इंतकाल थियो। अलाह साईं उनखे गरी करे रहमत करे। ऐं केतिरियूं ई ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं आहिनि। सुभाणे जेको आहे लाहौती मेलो शुरू थिए पियो। एंटरटेनमेंट तव्हांखे असां ॾींदासीं त मतिलबु त लाहौती मेलो तव्हांजो हफ़्ते हुजे त उते केतिरा ई गुलकार हूंदा, मुख़्तलिफ़ सेशन्स थींदा, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हायो वेंदो, ख़ासि करे कारूंजर ते ॻाल्हायो वेंदो। सो इहे मतिलबु त एंटरटेनमेंट हूंदी तव्हां हफ़्ते जा 2 ॾींहं। उनखां अलावा तव्हां सुभाणे सुबुह महिराण जी जाइ ते रामो ऐं राधा, तव्हांजो सभिनी जो ऐं मुंहिंजो जेको पसंदीदा प्रोग्राम आहे रामो ऐं राधा ॾिसंदा। हुन में तव्हां शमा मंगी ऐं मुर्तज़ा मजबूर साहिबु जेके सालनि खां वठी इहो कनि था, पंहिंजो किरदारु ऐं ख़ूब किरदारु निभाइनि था। ऐं मां ॾिसंदो आहियां त मतिलबु त सॼी दुनिया शमा सिंधी खे तव्हां जेको ॾिसंदा आहियो, बागड़ियाणी थींदी आहे ऐं न रुगो उहो मज़ाह सां भरपूर प्रोग्राम आहे, पर उन में पंहिंजो इस्लाहियत आहे, समाज में जेको थिए पियो उनजो हिकिड़ो ख़ामोश एहतजाज बि उन में हूंदो आहे कि शयूं जेका नाइंसाफ़ी थिए थी माण्हुनि सां, उन में ही ॿई जेके आर्टिस्ट आहिनि तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में अची उनजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहिनि। ऐं तमामु घटि हाणे इहे मुंहिंजे ख़्याल में त इहे किथे नज़र ई नथो अचे त स्टेज ऐं ड्रामनि खे अदाकार पंहिंजे समाज में जेका भञड़ा थींदी आहे, समाज में जेके नाइंसाफ़ियूं, जेको पीड़ाव थींदो आहे, जेको ज़ुल्म थींदो आहे, उनजो अची एहतजाज कनि। सो इस्लाह ऐं एहतजाज हिन वक़्तु मीडिया जो जेको किरदारु आहे उहो इन मामले में तमामु घटि थी वियो आहे, छाकाणि जो मां पाण हुन मीडिया जो हिसो आहियां। त अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि, ख़ासि करे हीउ प्रोग्राम आहे, उहो तमामु ॾींदो आहे मूंखे हिनजी तमामु वॾी हाक नज़र ईंदी आहे। सो सुभाणे 10 खां वठी 12 बजे ताईं 2 ॾींहं छंछरु ऐं आर्तवारु हर हफ़्ते इहो प्रोग्राम हूंदो आहे। सुभाणे तव्हां सुबुह महिराण जाइ ते उहो ॾिसी सघंदा। प्रोग्राम जी पुॼाणी न वञूं त साईं खां आख़िरी मैसेज ॾींदा। साईं मौलाना इमरान साहिबु, आख़िर में तव्हां असांजे नाज़रीन खे कहिड़ो मैसेज ॾींदा? मां अव्हां जे तवसु सां हिन मंच तां सभिनी से गुज़ारिश कंदुसि त असां अख़लाक़ियात ते तवजो ॾियूं, सुठो ॻाल्हायूं ऐं सच ॻाल्हायूं, कंहिं जे मथां ज़ुल्म न कयूं, ज़्यादती न कयूं। ऐं इलेक्शन जेकॾहिं माहौल अचे पियो त ज़रूरु गहमा गहमी हूंदी त पंहिंजी रिश्तेदारी खे तकलीफ़ न पहुचायो, मिट माइटनि खे ॿियनि सियासतदाननि जे करे पाण खे हिक ॿिए खां परे न कयो। वक़्तु ईंदो आहे, इलेक्शन गुज़री वेंदी आहे, पाण में हमदर्दियूं बाक़ी रखो। इहो हिकिड़ो वोट आहे, जमहूरी हर कंहिंखे राइट आहे, जेके तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, जेको जे इन जे लाइ पाण में इख़्तिलाफ़ात पैदा न कयो। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हियूं कयूं, काराइतियूं ॻाल्हियूं कयूं।
ऐं ज़रूरु माण्हुनि जे दिलनि ते उहे असरु कंदियूं। इस्लामी तालीमात खां सवाइ ज़िंदगी कुझु बि न आहे, उन ते अमल, उन खां ज़िंदगी कुझु बि न आहे। ज़ाहिर आहे माण्हू बहकी वञे थो, ॿिए पासे हलियो वञे थो, पर जॾहिं अकेलो थिए थो, जॾहिं हू मुश्किलातुनि में अचे थो त पंहिंजे रब जे साम्हूं अची वेहे थो ऐं उहो रब ई जेको आहे परवरदिगार ई उहे सभु मुश्किलातूं आसान करे थो। प्रोग्राम जी पुॼाणी था हलूं था। आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि मां कंदो वञा त पंहिंजे पाण खे पाणीअ वांगुरु ठाहियो, जेको रस्तो पाण ठाहींदो आहे। पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। पथर न थियो जेको ॿियनि जो रस्तो रोके। सो पंहिंजे पाण खे आजिज़ी इंकिसारी में रखो ऐं ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो, ॿियनि जे लाइ भलायूं कयो, ॿियनि खे जेको आहे उहो तव्हां पंहिंजो मतिलबु आओ त तोखे मतिलबु नज़रुनि में विहारियां, जेकी तव्हां ॿुधंदा आहियो शाइरियूं ऐं वॾियूं जेको तव्हां ते घोर वञा। सो आसानियूं पैदा कयो ॿियनि जे लाइ। पाणीअ वांगुरु थियो जेको रस्तो पाण ठाहींदो आहे। पथर न थियो, साम्हूं अची न बीहो, कंहिंजो रस्तो न रखियो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो। इहा ई अॼोकी मुंहिंजी ॻाल्हि आहे ऐं उमेद त तव्हां उन ते अमल कंदा। प्रोग्राम जी पुॼाणी आहे मूंखे, मुंहिंजी सॼी टीम खे, डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर, ख़ालिद जागीरानी, कैमरामैन दोस्त, तव्हां सभिनी खे असांजे तरफ़ां जुमेतुल मुबारक जूं मुबारकूं हुजनि। असांखे खिली मोकिलाए ॾियो, असांखे पंहिंजी दुआउनि में यादि कजो। अलाह वाही सदाईं गॾु आख़िर में पाण हलंदासीं नंढनि न त हू असांखे छा था ॿुधाइनि, नात सां पाण पुॼाणी कयूं था। अलाह जे बाबरकत नाले सां ऐं उनजी ज़ात सां, रब जेको रहीम आहे, जेको गफ़ूर आहे। हाणे असां हिकु अदीब शाइर आहे जी मोहसिन चांडियो नालो आहे, जी जी रिहाइश मदीने शरीफ़ जी आहे। वाह वाह माशाअल्लाह जी। इश्क अदब सां गायूं है गायूं नात नबीअ जी। इश्क अदब सां गायूं है गायूं नात नबीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी। सैयद खे सारायूं है गायूं नात नबीअ जी। अंदर जा उधमा इश्क जो आहूं दर्द सां निकरन दिल मां दाहूं। हीअं पढ़ण था चाहियूं है गायूं नात नबीअ जी। हीअं पढ़ण था चाहियूं है गायूं नात नबीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी। सैयद खे सारायूं है गायूं नात नबीअ जी। रब खां बाद इज़त में आला सब नबियनि में बरतर बाला। सगुन जो सदरायूं है गायूं नात नबीअ जी। सत नबीअ जी सुहिणे सखीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी। सैयद खे सारायूं है गायूं नात नबीअ जी। फर्ज़ मोहसिन मुतहक आहे शेर लिखा सब ठीक मटा है। निस्बत में नालो लिखायूं है गायूं नात नबीअ जी। लिस्ट में नालो लिखायूं है गायूं नात नबीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी। नात नबीअ जी सुहिणे सखीअ जी।